बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिढ़निया महिरबान घणो। अस्सलामु अलैकुम तमामु नाज़रीन, उम्मीद करियूं था त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे क़बूल पवे। कल्ह जे प्रोग्राम में जॾहिं स्टार्ट वरितो हुयो त हिकिड़ी दुआ हुई त अल्लाह तबारक व तआला असां अव्हां सभिनीनि खे हिफ़्ज़ो अमान में रखे। ऐं इहा दुआ मुंहिंजे ख़्याल सां हर माण्हुनि जे लबनि ते हूंदी आहे ऐं हर ॾींहं ते इहा दुआ हूंदी आहे त रब पाक असांजो जेको परचम आहे, असांजी जेका धरती आहे, उन ते कंहिंजी मेरी अखि न पवे ऐं असां अव्हां सभिनीनि खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे, पंहिंजे गैब मां रब पाक मदद फ़रमाए। पर जॾहिं भारत जो जेकॾहिं मेरी अखि असांजे मुल्क ते पवे थी, असांजे परचम ते पवे थी, त पोइ असांजो क़ौमी इतिहाद बि नज़र अचे थो ऐं मुल्की सतह ते असांजो इतिहाद नज़र अचे थो ऐं हर तरफ़ पाकिस्तान जा नारा गूंजनि था, पाकिस्तान ज़िंदाबाद, पाकिस्तान ज़िंदाबाद। हर बचो बचो पाकिस्तान ज़िंदाबाद जो नारो हणे थो। ऐं कल्ह जे ॾींहं ते मूं काफ़ी सारा प्रोटेस्ट बि ॾिठा। इवन जामशोर में बि मेहरान पब्लिक स्कूल आहे, उन जा ॿार प्रिंसिपल जे अंडर में उन्हनि जी हिकिड़ी रैली हुई ऐं पूरा उन्हनि जो एहतजाज हुयो जंहिंमें पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा लॻाया विया। सो हिकिड़ो पॉज़िटिव इहो जेस्टर आहे। यकीनन हिकिड़ा पीसफुल प्रोटेस्ट असां सभिनीनि जो हक़ आहे। जॾहिं असांजे परचम ते का मेरी नज़र पवंदी त उनजे लाइ असां सभु उथंदासीं। पर पाक फ़ौज जेका आहे उनखे सुर्ख सलाम आहे। असांजा नौजवान जेके बॉर्डर्स ते मौजूदु आहिनि, जेके पंहिंजे मुल्क जी बका जे लाइ हर वक़्तु स्टैंड बाय आहिनि, अलर्ट आहिनि ऐं पंहिंजी सिर ते कफ़न ॿधी जॾहिं उहे निकिरनि था त उन्हनि जे लबनि ते हिकु ई नारो हूंदो आहे, उहो पाकिस्तान ज़िंदाबाद जो नारो हूंदो आहे। ऐं पंहिंजे पाकिस्तान जे लाइ उहो सिर तरी ते खणी पंहिंजी ख़िदमतूं सर अंजाम ॾियण जे लाइ उन्हनि बॉर्डर्स ते बि मौजूदु हूंदा आहिनि। अॼु जो जेको प्रोग्राम आहे तमामु ज़बरदस्त प्रोग्राम नाज़रीन अव्हां ताईं लाइव प्रोग्राम पहुची रहियो आहे। ऐं अॼु जो जेको महिमान आहे उन्हनि खे अव्हीं सभु ॼाणो था, अव्हीं सभु उन्हनि खे सुञाणो था। स्क्रीन ते हमेशह उहे अपेयर थींदा रहिया आहिनि, पर उन्हनि जूं ख़िदमतूं बि तमामु घणियूं आहिनि। जी, मां ॻाल्हि करे रही आहियां अॻूणो वज़ीर अरबाब गुलाम रहीम साहिब, जंहिंजी वाबस्तगी थर सां आहे ऐं उहा थर जी सरज़मीन जिन तां असां केतिरा ई नौजवान ॾिठा आहिनि जेके अॻियां अचनि था, पंहिंजे मुल्क खे सर्व कनि था ऐं पंहिंजूं बहितरीन ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि था। ऐं उन्हनि में हिकिड़ो ख़ूबसूरत नालो अरबाब गुलाम रहीम साहिब जिन जो बि ज़रूरु रहियो आहे, जिन खे अव्हां बहितरीन ख़िदमतूं सर अंजाम कंदे ॾिठो आहे। जी जनाब, अव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग सर। मां हमेशह हिन ॻाल्हि खे मञंदी आहियां त माण्हू जो प्रोफाइल तमामु वॾो हूंदो आहे ऐं कम तमामु घणा हूंदा आहिनि, पर जॾहिं लाइव प्रोग्राम हूंदो आहे त शायदि घटि एक्सप्लेन करे सघिबो आहे। पर मां कोशिशि कंदसि त अॼु जे प्रोग्राम में जेके अहम मौज़ू आहिनि उन्हनि खे ज़रूरु पाण जेको आहे सो हाईलाइट कयूं, उन्हनि ते पाण ज़रूरु ॻाल्हायूं। मौजूदा जेका सूरत हाल आहे पाकिस्तान ऐं भारत जी जेका छिकताण आहे उन बाबति मां अव्हां खां ॼाणणु चाहींदमि। ही हमिलो ऐं पाक फ़ौज जो जेका उन जी जवाबी कार्रवाई तमामु बहितरीन अंदाज़ में रही। जी, छा चवणु चाहींदव? बिल्कुलु तव्हां सही चयो आहे त पाक फ़ौज बिल्कुलु बहितरीन जवाबु ॾिनो आहे, जंहिंजी असांखे उमेद त कोन हुई, छो जो एतिरो ई पंहिंजी प्रोपगंडा न कंदा आहिनि। छो जो दुश्मन घणा आहिनि इंटरनेशनल लेवल ते। जॾहिं हिननि इहो एटम बम ठाहियो तॾहिं इलाही काफ़ी उनखे सीक्रेट रखी पोइ ठाहियो वियो, उनजी मुखालफ़त थींदी वई ऐं उन जा जेके साइंसदान हुआ उन्हनि जी एॾी वॾी सिक्योरिटी उन्हनि खे रखणी पई जो मतिलबु इस्लामाबाद में त उन्हनि जा मुख़्तलिफ़ घर हूंदा, उहे हिकिड़े कंहिं घर में न रहंदा। ऐं इहो जेको कहूटा प्लांट आहे इन ते वञण लाइ बि कंहिंखे बि इवन मुल्क जे प्राइम मिनिस्टर खे बि कोन वञणु ॾिनो वेंदो। ऐं उहो ठही वियो एटम बम, पर उन जी मुखालफ़त ऐं उन ते जेके नज़रूं हुयूं त पाकिस्तान जा हिकिड़ो मुस्लमान मुल्क इहो एटम बम या एटमी टेक्नोलॉजी न हासिलु करे, सो उनखे हासिलु कयो वियो। पर उनजे अञा ताईं बि उनजो पोयां आहिनि उनजे, सो अलाह हिफ़ाज़त कंदो। हीअ जेको ॿियूं टेक्नोलॉजी आहिनि मिसाइल्स जूं, इहे बि कल्ह टेस्ट थियूं आहिनि। त इहा जेका मिसाइल टेक्नोलॉजी आहे इहा बि का वणे कोन थी
इंडिया त हाणे पाड़ेसरी मुल्क आहे उहो पंहिंजी जॻह ते, पर कंहिंखे बि नथी वणे। इवन अमेरिका खे, इंग्लैंड खे, ॿिया जेके मुल्क आहिनि जेके गैर मुस्लिम मुल्क आहिनि उन्हनि खे इहा वणे नथी ॻाल्हि त हिकिड़ो मुस्लमान मुल्क खे एतिरी टेक्नोलॉजी हुजे। सो जहिड़े नमूने सां इहो जेको जहाज़ किराया विया आहिनि 4-5 जहाज़, सो इहा वॾी ॻाल्हि आहे। छो जो पहिरीं त कहात हू करे आया, पहल उन्हनि कई, हिननि पहल कोन कई हुई, अची मुल्क जे अंदरि दाख़िल थी उन्हनि जेके आहिनि सो बम्बार्डमेंट कई। भला जेके अहिड़ा के मसइलनि जेकॾहिं कश्मीर में को दहशतगर्दी थी, हिते त पाकिस्तान में रोज़ थी थिए, दहशतगर्दी जो जवाबु वरी दहशतगर्दी सां हुजे हा न, त वरी ॿिया दहशतगर्द उन्हनि वटि बि आहिनि जेके वञी कैनेडा में दहशतगर्दी करे सघनि था, ॿियनि मुल्क में कनि था। हाणे त दुनिया चवे थी, हालांकि कैनेडा त इंडिया जो मुखालिफ़ न आहे, उते वञी जेको दहशतगर्दी कई, त अहिड़े नमूने सां दहशतगर्दी जो जवाबु दहशतगर्दी सां थिए, मुल्की जंग ऐं उनजे हमले सां थियणु मूंखे त सम्झ में न आई ॻाल्हि। त हुननि जेके चइनि 5 जॻहियुनि ते अची बम्बार्डमेंट कई, पोइ हिननि चयो बि सही उन वक़्तु ई त असां जेको आहे अहिड़ो जवाबु ॾींदासूं जो यादि रखंदा ऐं ॾिनऊं। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। ऐं इहो जेको राफेल जहाज़ जेको आहे हिन जो पंहिंजे जो इंडिया जेको इंडिया जो वरितो आहे मुल्क ॿिए जो उनजो फ्रांस जो, त उहो जहाज़ टेक्निकली टेक्नोलॉजी वाइज़ चवनि था इलाही सुपर क़िस्म जो जहाज़ आहे। जॾहिं पोएं दफ़े अभिनंदन जो मसइलो थियो जंहिंमें उहो किरियो हो, त उन वक़्तु जेको पंहिंजो मोदी साहिबु इहो चवंदो पियो हुते त काश असां वटि जेको आहे सो हुजे हा, इहो राफेल जहाज़ हुजे हा। हाणे राफेल जहाज़ कोन विढ़ंदो आहे, इंसान विढ़ंदो आहे। हा, देयर इज़ ऑलवेज़ मैन बिहाइंड द गन। हा, जहाज़ पाण कोन विढ़ंदो आहे। सो जेकॾहिं उन्हनि में इहा हिमत उहा ईमान न आहे त राफेल जहाज़ में कोन विढ़ी सघियो। ऐं ॾिसो त 3 जहाज़ जेके किरिया आहिनि उहो त राफेल ई आहिनि, ऐं हिकिड़ो ॿियो मिग आहे या को उहो पुराणा जहाज़ जेके आहे सुठा जहाज़ हुआ उहे, पर उहे ऐं पाकिस्तान जो अञा ताईं त कोन्हे रिपोर्ट। चवंदा इंडिया वारा ॿुधाइनि पिया त असां किराया आहिनि, पर पाकिस्तान में पाण खे त रिपोर्ट कोन्हे को जहाज़ किरियो त कोन को पायलट को ॿियो को अहिड़ी का ॻाल्हि त निकिरे हा न, या हुननि वटि किथे किरिया त ॾसेनि हा, नंबर ॾसेनि हा जहाज़ जो हुननि जी हुदूद में किरिया, त पाकिस्तान जे हुदूद में पाण खे त ख़बर कोन पई आहे। हाणे कूड़ी ख़बर जेकॾहिं हलाईंदा त मर्ज़ी वारा आहिनि, पर पंहिंजी ख़बर त हुननि मञी आहे, दुनिया जे एजेंसियुनि मञी आहे, BBC मञी आहे, ॿियनि मञियो आहे त बराबरि जहाज़ किरिया आहिनि। सो उनखां पोइ हाणे इमरान जी थोरी ख़ामोशी आहे, न त जेका चढ़ाई पिए कयूं सा त इलाही वॾी चढ़ाई पिए कयूं। जीअं तव्हांखे यादि हूंदो त ज़ियाउल हक़ जे ज़माने में बि हिननि जी कोशिशि हुई पाकिस्तान ते चढ़ाई करण जी, पर पोइ ज़ियाउल हक़ वञी राजीव गांधी खे कन में क्रिकेट डिप्लोमेसी जे हवाले सां वियो ऐं कन में वञी चईंसि त जेको आहे सो तकड़ न कजांइ, असां वटि बि बाल आहे। सो उनजो ई राजीव जो ADC पियो चवे त जॾहिं उन्होंने कन में इहो चयो त हुन राजीव जी शक्ल बि तब्दील थी, हुनजा पघर निकिरणु शुरू थी विया। सो बहरहाल इंसानु पाड़ेसरी आहे त हिक ॿिए सां ख़ुशि सुलूबी सां रहे, हरू ॿिए खे खाइण जे चकर में त असां पाकिस्तान खे खाई वेंदासीं। सो उहो न करे कश्मीर जे मसइले ते बि जेको ज़्यादती कई, उनजो स्टेटस चेंज कयूं कश्मीर जो, हालांकि इहो कंट्रावर्शियल इलाइक़ो हुयो ऐं इन जो पाकिस्तान शुरू में जॾहिं ठहियो त कश्मीर पाकिस्तान जो हिसो ॻणियो वियो, पर ते हुननि कब्ज़ो कयो या ॿिया बि कई इलाइक़ा जिन ते कब्ज़ा कया ज़बरदस्ती। त ऐं बाक़ी पाणी जे मसइले ते पाणी जे मसइले ते बाद में मां ज़रूरु ॻाल्हाइणु चाहींदमि। हिकिड़ो इंडिया ऐं पाकिस्तान जे विच जी ॻाल्हि थो कयां। हा, त उन में बि हिननि मुदाख़लत करण जी कोशिशि कई आहे त हुनखे टर्न कयूं पाणी खे, पहिरीं बि कंदा रहिया आहिनि। जेका इंदिरा नहर निकिती आहे सो उन हिन पाणी खे ई टर्न कयो हुयो, ऐं पर पोइ उन में हींअर वरी मज़ीद उन सां छेड़छाड़ कनि था पिया। सो उहो त कंदा, जो दुश्मन त जेको नुक़सानु पहुचाए सघंदो सो पहुचाईंदो, पर हाणे इहो दुश्मनी जेकॾहिं परमानेंट न कजे ऐं ॿ पाड़ेसरी मुल्क आहिनि पाण में अमन सां रहनि त बहितर आहे। इंडिया वॾो मुल्क ज़रूरु आहे, बर्दाश्त करे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेको शाइनिंग इंडिया
वॾो हुते डंडोरो पिटियो, इहो शाइनिंग त नज़र अची वई त केतिरी शाइनिंग आहे। बिल्कुलु शाइनिंग ब्लास्ट सां थी हा हा बिल्कुलु सही पिया चओ। अच्छा हूअं लतीफ़ सरकार चयो आहे न त अॻराई जो करे खतासो खाए, सो ही इम्पैक्ट पूरी दुनिया ताईं कीअं पहुतो आहे? छा त सम्झो ही अॻराई जेका भारत जे तरफ़ खां कई वई आहे, पूरी दुनिया में इहो मैसेज कीअं स्प्रेड थियो आहे? ॾिसो, पाकिस्तान खे हमेशह कमज़ोर मुल्क करे हू चवंदा रहिया आहिनि जी त पाकिस्तान कमज़ोर आहे इकॉनॉमिकली। असांजे हुकुमराननि आहिनि उन्हनि पाकिस्तान जो नुक़सानु बेड़ो गर्क त कयो आहे, पर इहो ज़ाहिरी त हिकिड़ो आहे त पाकिस्तान कमज़ोर आहे। जहिड़े नमूने सां विढ़े पियो उन नमूने सां कमज़ोर मुल्क ईअं कोन विढ़ंदो आहे। पोइ हुकुमरान ऐं इन तबिको ऐं ज़ाहिरी जेका हुकूमत आहे उन्हनि जी पोज़ीशन में बि कमज़ोर हुजे, पर जेका डिफेंस टेक्नोलॉजी ऐं डिफेंस में जेका मज़बूती आई आहे उहा ज़रूरु आई आहे। उहो त या त इहे जेके डिफेंस प्रोडक्शन जी मिनिस्ट्रियूं ऐं इहे इन में मुदाख़लत न आहे, इन करे हू कमकार सही था कनि। ॾिसो न JF-16 ऐं 17, इहो 16 जॾहिं ठहियो थिए, इहो कामरा जेको एयरबेस आहे पाकिस्तान जी उते ठहियो पिए, तॾहिं मूं इतफ़ाक़न आउं हिकिड़ो दफ़ो हुते वियुसि त लैंड कयो त हुते ॾिठो हो मूं त हुते हुन जंहिं ठहियो पियो तॾहिं माण्हुनि खे तंहिंखां अॻु में हिकिड़ो जहाज़ हो मोशाक उनजो नालो, जंहिंमें हिकिड़ो या अलाए ॿ माण्हू वेहंदा, पाकिस्तान ठाहियो। पोइ इहो JF-16 ठहियो ऐं पोइ वरी हाणे इहो 17 आयो आहे। पर हाणे ॾिसो न त जेकॾहिं इन में मुक़ाबिलो कयो आहे इन JF-17 ऐं इहो जेकॾहिं इन लेवल जो आहे वञे थो, जेकॾहिं इंटरनेशनल जेके हिन जा थियनि था मुक़ाबिला उते त उते ॾिठो वञे थो JF-17 खे तस्लीम कनि था, सॼी दुनिया तस्लीम थी करे त इन डिफेंस टेक्नोलॉजी में पाकिस्तान तरक़ी कई आहे ऐं ॿियनि में कोन कई आहे। हुन में पाण लाइ असां सिविलियन जो ॾोह आहे या सभिनि जो गॾियल ॾोह आहे, एज़ ए क़ौम ॾोह आहे, त इहो थी सघे थो। पर घटि में घटि इन में डिफेंस में पाकिस्तान तरक़ी कई, मिज़ाइल में, एटम बम में या जहाज़नि में उते तरक़ी, या मसइलन सबमरीन ठाहियूं आहिनि पाकिस्तान। जी जी हा जी बिल्कुलु। अच्छा हीउ जेको राति जे अंधेरे में अरबाब साहब बुज़दिलाणो हमिलो कयो वियो, पाक भारत जो हिकिड़ो हमिलो ऊंधाईअ में थिए थो ऐं असांजी जेका आर्मी आहे उहा मुंहुं तोड़ जॾहिं जवाबु ॾिए थी, त इन साइड खे कीअं था ॾिसो? अचानक हिकिड़ो हमिलो थियो आहे त बुज़दिलाणो हमिलो आहे त हिकिड़ो मज़हबनि जी ॻाल्हि बि आहे। हिन पाकिस्तान जे पायलटनि में इन्हनि में जुरत आहे, पोइ इहा ईमानी जज़्बो आहे, इन करे आहे या छाजे करे आहे? हो त जॾहिं वेहनि था जहाज़ में त रोईंदा था अचनि, ही शौक़ सां वञनि था। ऐं मूं ॿ टे दफ़ा पाकिस्तानी जेके पायलट आहिनि उनजो इंटरव्यू ॿुधो आहे, त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त भले खणी इहा पैदल फ़ौज जो जेको जंग आहे उहा बि ख़तरनाक आहे, बम वसनि था ऐं टैंकूं आहिनि, बंदूकूं आहिनि, सभु आहिनि, पर जेको जहाज़ सां जेको फाइट करणु वञे थो पायलट, इहो ॿिए जे मुल्क में घिड़े थो वञे अकेलो, हा, त उन में वधीक दिलगुर्दे जी बि ज़रूरत आहे ऐं उनजी उहो हुअणु खपे। छो जो जहाज़ में वञी अंदरि ॿिए जे मुल्क में लड़े थो, उते हेठां गोला अचनि था, फायरिंगूं अचनि थियूं, ॿियो जहाज़नि जो पाण में जेको फाइट थिए थी, त उन में दिलगुर्दे जी ॻाल्हि आहे। पाकिस्तानी पायलटनि में शायदि आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा उन खां पोइ ॾिसो जॾहिं जंग थींदी आहे, जंग जो आगाज़ थिए थो त पोइ नुक़सानात बि थियनि था ऐं पोइ ॿिन्हिनि बॉर्डर्स ते थियनि था, ॿिन्हिनि कंट्रीज़ में थियनि था। जेके शहीद थिया आहिनि उन्हनि जे लाइ छा चवणु चाहींदव? उहो आम माण्हू, ग़रीब माण्हू शहीद थिया आहिनि, आम मदरसे जा वारा या छोकिरा। हिकिड़ो त हिते पंहिंजे सिंध जो बि अलाए मुंहिंजो टंडे मोहम्मद ख़ान जो छोकिरो, अली सोलंकी नाले जो, जी हा, उहो हाणे उते पढ़ियो पियो, उहो उते शहीद थियो आहे। आम माण्हू शहीद थियनि था, हीअ जेके ईअं बम्बार्डमेंटूं कनि था बग़ैर ॾिठे वाठे रिपोर्ट खां सवाइ। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा उन खां अलावा अव्हां थर वारे पासे रहो था, जॾहिं ही जंग जो आगाज़ थिए थो, जंग जो ऐलान थिए थो, आम माण्हू केतिरो ड्रिजल हूंदो आहे, आम माण्हू केतिरो हीसियल थिए थो, या उन में घणो जोश आहे, घणो जज़्बो आहे? 70 जे ज़माने में जेको आहे सो इलाइक़ा कैप्चर थिया, थर जा या पाकिस्तान में ही जेके इलाइक़ा आहिनि ये कैप्चर थिया, उन वक़्तु पाकिस्तान जी फ़ौज हिकिड़ी त उते जेका ईस्ट पाकिस्तान में घणी फ़ौज उते रहिजी वई, हिननि इलाइक़नि में एॾे अलाए जंग जो मूड कोन हो, छा हो, तयारी कोन हुई। पर हिन वक़्तु जेको आहे सो जेका मूं पुछा कई आहे उहो तयारी आहे बाक़ाइदे,
इवन रेंजर्स बि वेल इक्विप्ड लॻी पई आहे। कल्ह हिकिड़ो मूं किथे तस्वीर ॾिठी कंहिं असले जी, त माशाल्लाह हेवी असलो जेको आहे उन्हनि वटि मौजूदु आहे। उहे बि आहिनि, फ़ौज किथे किथे पहुती आहे, किथे कोन बि आहे, उनजो रीज़न छा आहे मूंखे ख़बर न आहे, पर फ़ौज आहे ऐं माण्हू मुतमिन वेठा आहिनि। वॾी ॻाल्हि इहा आहे, अॻे ईअं न हूंदो, जॾहिं जंग जो ऐलान थींदो माण्हू घबराईंदा, छो माण्हू वीचारा इफेक्ट थियनि था। हिकिड़ो त हुनखे लॾ पलाण करणी थी पवे, उन्हनि खे उतां जॾहिं फ़ौज गुज़रे थी त उहो ज़्यादतियूं करे थी, ख़ासि तौर ते जेके हिते मुस्लमान कम्यूनिटीज़ रहनि थियूं उन्हनि सां, या 70 वारी जंग में बि काफ़ी ज़्यादतियूं थियूं। माण्हुनि खे लाइनुनि में बीहारे हिकिड़ी गोली सां मारियो वियो, ॻोठनि में ॻिड़ी, पोइ उन्हनि जे पुछाऊं करे। जीअं कल्ह लक्ष्मण सिंह जो पोटो शायदि उन्हनि जी क्लिप पे हली, जंहिं पे चयो त आउं ईंदुसि छाछरे खे वञी कैप्चर कंदुसि, या ॾीपलो या मिठी। सो उहो ज़मानो ॿियो 70 जो, हाणे ॿियो ज़मानो आहे, उनखे ईअं न चवणु खपंदो हो। उन अलाए छो या पहल करे इहा ॻाल्हि कई आहे, हिते त माण्हू भाइरनि वांगुरु पाण में गॾिया वेठा आहिनि। सही ॻाल्हि आहे, माना इहो त निफ़ाक़ पैदा करण जी ॻाल्हि आहे। हा हा बिल्कुलु बिल्कुलु, छो त जॾहिं जंग थिए थी त उहा ई ॻाल्हि त ॿिन्हिनि मुल्कनि जी आम आवाम खे सफ़र करिणो पवे थो। बॉर्डर्स ते जेके नौजवान मौजूदु आहिनि उन्हनि खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि खे शहादतूं उन्हनि जे नसीब में अचनि थियूं ऐं नुक़सानु पूरे मुल्क खे थिए थो। ही जॾहिं जंगूं थियनि थियूं त इकोनॉमी ते इकोनॉमी केतिरी पोइते थिए थी मुल्कनि जी। इकोनॉमी ते असरु पियो त हिकिड़ो त ही जेके जहाज़ ऐं इहे जेके मिज़ाइल, इहे सभु महांगियूं शयूं आहिनि, इहे जॾहिं इस्तेमालु थियनि थियूं त ज़ाया ई थियनि थियूं न, उहो को पोइ बचनि कोन थियूं कम जहिड़ियूं को। सो उहे उन्हनि ते ख़र्चु थिए थो, गाॾियुनि ते तेल पाणी, ही हू जहाज़नि जा तेल, इहो सभु ख़र्चु थिए थो न। ईअं त को मुफ़्त में जंगूं कोन थियूं थियनि। ऐं उन सां पोइ जेको बिज़नेस बीह थी वञे, तव्हां ॾिसो हिते बि त मतिलबु रुॻो हाणे ॻाल्हि हली आहे, अञा पाकिस्तान में अहिड़ो को इफेक्ट कोन थियो आहे, न पाकिस्तानी फ़ौज कंहिंखे रोकियो आहे, न हिते ट्रैफ़िक रुकी आहे। पर जॾहिं 70 ऐं उन ज़माने में जंग थी त पोइ माना ईअं हू जो आलम हूंदो त अहिड़ी सूरत हाल अञा कोन्हे, पर बिज़नेस ज़रूरु बीह थी वञे। माण्हुनि जा हा उहे छुटो आम माण्हुनि जा दुकान ही हू जेके बि कमकार, हाणे ज़मीनदार आहे उनजी ज़मीनदारी बीह थी वञे। हाणे असां वटि, मूं वटि नगर पार्कर में हिकिड़ी ज़मीन आहे, मुंहिंजे ज़माने में डैम बि ठाहिया, उते हाणे एग्रीकल्चर माशाल्लाह सुठो थिए पियो, लीमन जा वण लॻल आहिनि, फुटियूं थियनि पियूं, मिर्च थियनि पिया, तव्हांजो बसर थिए थो। हाणे उहो त बॉर्डरिंग जे लाइक़ु आहे न, हाणे उते अञा ताईं माण्हू वेठा आहिनि, पर जेकॾहिं उतां शिफ्ट करिणो पियो त सभु फसल शयूं, हे हो मशीनरियूं सभु उते छॾणियूं पवंदियूं न माण्हुनि खे, बिल्कुलु नुक़सानु त थिए थो। सही, बिल्कुलु सही। आम माण्हूअ में हिन वक़्त में केतिरो जज़्बो आहे, छो त जीअं तव्हां चयो न पहिरीं जंगूं थींदियूं त आम माण्हू ॾाढो हिसियलु हूंदो। हींअर सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं असां उहा आवाम बि ॾिसूं पिया जेका भारत जी आहे, वरी पाकिस्तान जी आवाम बि ॾिसूं पिया, त छा हिन में सोशल मीडिया जो किरदारु आहे? बिल्कुलु सोशल मीडिया जो किरदारु आहे, पर ख़ुदा ॼाणे छो माण्हू मुतमिन वेठो आहे। मूंखे पाण इहा कोन्हे, मूं फ़ोनूं करे तक़रीबन असांजो बॉर्डर बदीन सां बि गॾु आहे, पर हितां शुरू थिए थो सो वञी खिपरे ताईं बॉर्डर जेको आहे लॻे थो इंडिया सां, राजस्थान सां, हिन पासे कच्छ भुज सां लॻे थो। त मूं टेलीफोन करे पुछियो आहे माण्हुनि खां, माण्हू मुतमिन वेठा आहिनि, उते वेठा आहिनि, पंहिंजे ॻोठनि में वेठा आहिनि, न त अॻुवाट लॾ पलाण करे ऐं माण्हू शिफ्ट थींदा आहिनि। पर हिन दफ़े जेको आहे माण्हू वेठा आहिनि ॻोठनि में ऐं मुतमिन वेठा आहिनि। मूं पुछियो आहे सभिनि खां, जेके असांजा वास्तेदार माण्हू या जंहिंजो नंबर हुयो मूं वटि, 5-7 माण्हुनि खां ई माण्हू पुछी सघे थो। त मूं हिकिड़े माण्हू खां पुछियो, मां सुठो पढ़ियलु लिखियलु माण्हू हो, मिठी साइड जो, मूं हुन खां पुछियो पियो ख़बरचार, मुंहिंजो ख़बरचार ॾे हिन पासे जी, त हू वरी मूंखे पियो ॿुधाए नगर पार्क जी। मूं चयो बाबा नगर पार्क जी ख़बर आहे, नगर वारनि खां पुछो, तूं मूंखे ॿुधाए पंहिंजे पासे जी ख़बर। सो उहो उनखे एॾो फ़िक्र ई कोन न पियो करे ॻाल्हि, नेठि मूं चयो, ज़ोरी चयोमांसि, तॾहिं चई न असां ॾे, ख़ैरु लॻो पियो, चलो ठीकु आहे। सही, माशाल्लाह, ज़बरदस्त। अच्छा सर, मोदी सरकार जी जेका इहा हठ धर्मी आहे, यानी कि अञा चऊं, इहा एतिरी अञा छो आहे भला? हिकिड़ो त मुसीबत इहा पंहिंजे मुल्कनि में इलेक्शन जो इशू ठाहियो थो वञे, ख़ासि तौरु इंडिया में पाकिस्तान सां जहिड़ो या हुन सां बयानबाज़ी मोदी जंहिंखां पोइ आयो आहे त उहा ईअं बुली कंदो आहे हमेशह, ऐं बसि इहो पाकिस्तान सां जंग जी ॻाल्हि करे उहो इलेक्शन खटंदो आहे। सो चवनि था त बिहार में को इलेक्शन पई थिए, इन करे ई कयो अथनि। पर आहे त इहो जो कश्मीर में थियो आहे, इहो प्लैंड थियल आहे। न त हाणे उते जेके आया हुआ टूरिस्ट आया,
उन्हनि ते कंहिं हिकिड़े दहशतगर्दी त ॾिसो न कश्मीर में इशू त पुराणो हले पियो बिल्कुलु उन्हनि जे माण्हुनि खे उहे जेकॾहिं मारिनि था त उते जा उहे पाण कश्मीरी पाण विढ़नि पिया न कंहिं ज़माने में कश्मीरी ॾाढा कमज़ोर टाइप माण्हू हूंदा जीअं पंहिंजो सिंध जो माण्हू पुरमन आहे जंग ऐं इन पासे कोन्हे त हुननि जो मिज़ाज इहो तक़रीबन सिंध जहिड़ो ई आहे उहे माण्हू जंग ऐं विढ़ण इहो इन क़िस्म जा न हुआ पर हाणे उहे थी विया आहिनि हाणे हुननि जे मथां जो जंग मुसलत कई इंडिया वारी ज़ातियूं कयूं आहिनि सो हाणे हुननि जो पंहिंजे अंदरि बि एतिरी कैपेसिटी आहे त इहे शयूं करे सघनि था ऐं मोदी सरकार जंहिंखां पोइ आई आहे उन त कश्मीर में हुननि जो जण जंजाल करे छॾियो आहे उन्हनि जी जेका स्टेटस हो चेंज करे छॾियईं हिकिड़ो एग्रीड हुयो इंटरनेशनल इदारनि में एग्रीड हुयो त कश्मीर कंट्रावर्शियल इलाइक़ो आहे ऐं हुन जो फ़ैसिलो थींदो प्लेबिसाइट सां सो उहो बि कोन्ह थियो पर उहो फ्री आहे हुन ॻाल्हि तां इंडिया फ्री वई आहे सो उहो हुनखे हज़म करणु थी चाहे बल्कि हुन जूं नज़रूं त हाणे पाकिस्तानी कश्मीर गिलगित इन पासे आहिनि सो हाणे फ़िलहालु त जेको कल्ह नज़ारो थियो आहे त हुनजी मुंहिंजे ख़्याल में रूह खटो थी वियो हूंदो हाणे पाकिस्तानी कश्मीर वठण खां जवाबी ऐं गिलगित बल्तिस्तान फलाणा इहे सही बिल्कुलु ठीकु अच्छा उन खां अलावा मां तव्हां खां पुछणु चाहींदमि मां ॼाणणु चाहींदमि त अच्छा लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे पहिरीं शामिलु कयूं था प्रोग्राम में हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अजी तव्हांखे साईं अरबाब साईं खे सलाम हुजे जी जी वालेकुम अस्सलाम हाणे ही इंडिया जेका आगराई कई आहे इंशाल्लाह असां सभई गॾिजी ऐं साईं वारा असां हुर मुजाहिद फोर्स 40,000 मुजाहिद तयारु वेठा आहियूं असांखे जॾहिं हुकुम थियो इंशाल्लाह असां गॾु आहियूं सभु पाक फ़ौज सां गॾु आहियूं पूरे पाकिस्तान सभु हिकु आहियूं इंशाल्लाह असां हिननि खे ॾींहं जा तारा ॾेखारींदासीं हू यादि कंदा इंशाल्लाह जी इंशाल्लाह आउं हुन में ऐड करणु चाहींदुसि त हुर मुजाहिदनि जो वॾो रोल रहियो आहे 65 वारी जंग में 70 वारी में उहो पैदल हिकिड़ो त इलाइक़नि जा वाक़िफ़ आहिनि हिननि इलाइक़नि जा ई आहिनि राजस्थान सां बि उन्हनि जो माना उते बि पीर साहिब जा मुरीद आहिनि सो उन्हनि जो वॾो रोल रहियो आहे पहिरीं बि ऐं हाणे बि थी सघे थो रोल उन्हनि जो जेकॾहिं हू जंग में निकिरंदा त पाकिस्तान हिकिड़ो मुस्लमान जो पंहिंजो रोब बि आहे त उहो बि त आहे त उहो बि पवे थो उन्हनि जे मथां सो हाणे ॾिसो न तव्हां ही रेंजर्स वारा जेके परेड कंदा आहिनि उन वाघा बॉर्डर ते उन जे मुक़ाबले में तव्हां ॾिसंदा हूंदो त हू कॾहिं कॾहिं परेड में किरी पवंदा आहिनि इंसान जो मुस्लमान जो रोब आहे उन जे मथां सो जंग में बि ईअं थिए थो हाणे तव्हां ॾिसो था न जंग में बि बहादुरी जो फ़र्क़ु पवे थो इस्लाम जो ऐं माण्हू जे ईमानी कुवत जो फ़र्क़ु पवे थो अलाह जी मदद जो आउं त ईअं चवंदुसि त अलाह जी मदद हिन वक़्तु शामिल हाल आहे जो हू जेकॾहिं ग़लति नज़र रखनि था त अलाह उन्हनि खे कामयाबु नथो करे इंशाल्लाह जी इंशाल्लाह मूंखे ॾाढी ख़ुशी थी असांजा लाइव कॉलर जॾहिं शामिलु थिया त उन्हनि जो जज़्बो ॾिसी करे बि ॾाढी ख़ुशी थी त असांजी आम अवाम में बि इहो जज़्बो ज़रूरु मौजूदु आहे हीअ जेका बाहि भड़की आहे इन बाहि खे केरु थधो कंदो हीअ बाहि जेका भड़की वई आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन चिकताण खे कीअं ख़तमु करे सघिजे थो छा था सम्झो ॾिसो बिल्कुलु तव्हां सही लफ़्ज़ वरितो बाहि ई आहे हिन सां बाहि सां खेॾणु न खपे ख़ासि तौर पहल त इंडिया ई करे थो न हर शइ में उनखे सम्झणु खपे त बाबा हिकिड़ा पड़ेसरी मुल्क आहिनि भला जे पाकिस्तान ऐं इंडिया ॿ मुल्क अलॻि ठही विया आहिनि पर हाणे त ठही विया आहिनि न ग़लति या सही हिकिड़ा हुनखे तस्लीम कनि था ॿिया नथा कनि पर ठही विया आहिनि त हुनखे ज़िंदा रहण जो हक़ हर कंहिंखे आहे पर हिन में मूंखे नथो लॻे त को हिननि खे पाण में ठहंदो त इंडिया पाण ई इन जंहिं सूरत हाल में ई पाकिस्तानी फ़ौज ऐं अलाह जी मदद शामिलु थी आहे त इंडिया पाण ई बाक़ी इन विच में ॿियो कोई कोन ईंदो ॾिसो ॿिया ठाराइण वारा कोन आहिनि विढ़ाइण वारा आहिनि जेके बि ॿियूं कुवतूं आहिनि वेस्टर्न कुवतूं आहिनि हुनमें इंग्लैंड छो न हुजे इंग्लैंड खे ॿिन्ही ते कावड़ आहे त ही पाकिस्तान ऐं इंडिया मुंहिंजे हथ मां छो निकितो हाणे इहो उन वक़्तु असीं त नंढा हुआसीं चवंदा गांधी ऐं पंहिंजो क़ाइद आज़म जे उन कोशिशनि जे करे मुल्क अलॻि थियो पर मुंहिंजे जेको हाणे ख़बरूं अचनि पियूं नेट ते क्लिप त इन जे पोयां को इंटरनेशनल हिकिड़ी कुवत जॻह उन वक़्तु पैदा पई थी उन वरी इन इंग्लैंड खे इहो करे ऐं इहो अलॻि करायो आज़ादु करायो उन इलाइक़े खे न त एॾो सुथरो जेको हींअर हिक ॿिए खे मुल्क छॾनि कोन था एॾो सुथरो त कोन्हे को छॾे आहे उन वक़्तु कंहिं ॿी कुवत हुनखे छॾायो हूंदो त बाबा इहो
इहे नंढा मुल्क आहिनि, इहे त वरी मार्केटूं बनबियूं आहिनि न बिज़नेस जूं, सो अहिड़े क़िस्म चकर सां ठही वियो, पर हाणे हू दिलि सां तस्लीम नथा कनि, जी हुनजी जान नथा छॾनि। तॾहिं उहा ई प्लानिंग्स अंदरि हा, ई अंदरि हिननि हिकिड़ियूं मुल्कनि खे वेढ़ाइनि स्ट्रेटजीस बि ठहनि था, पयूं। जी उन्हनि खे जॾहिं अलॻि कयूं मुल्क खे त नक्शाई अहिड़ा ठाहियूं जी बिल्कुलु। जंहिंजे करे मुल्क इहे हमेशह विढ़ंदा रहनि, असांजी मुतबरी क़ाइमु हा रहे। हा सही ॻाल्हि आहे। अच्छा, ही जेके स्ट्रेटजीस अंदरि ई अंदरि ठहंदियूं रहनि थियूं, ॾिसो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ी प्लानिंग हुई न, हिकिड़ी हुननि जी स्ट्रेटजी हुई, तंहिंजे करे पहिरीं पाणी बंदि कयो वियो, सिंतास मुआहिदो, इन पासे कीअं था ॾिसो? ॾिसो, पाणी त अहम शइ आहे मुल्कनि लाइ, इवन सूबनि लाइ, मुल्क विधनि मुल्क जे बि जेका डिस्ट्रीब्यूशन हुनजी लाइ, इवन नहरनि ते बि तव्हां ॾिसो न, जेकॾहिं हुकूमत सुठी न आहे, उनजी डिस्ट्रीब्यूशन सही नथी थिए त उन ते शॉर्टेज थी थिए। त हाणे मुल्कनि हिननि जो त वॾो मसइलो आहे इहो, हाणे नहरूं हिन पाकिस्तान में त ख़ासि तौरु आउं त चवांसि अलाह जी नेमत आहे जी जी जो हिकिड़े मुल्क जे कुंड खां वठी ॿी कुंड ताईं पाकिस्तान में दरिया अचनि था, ऐं दरिया पाण वटि पंच हुआ, उहो बि पाकिस्तान जे सियासतदाननि जी ग़लती चओ, इस्टेब्लिशमेंट जी चओ, कंहिंजी बि चओ, उहे दरिया जेके आहिनि से इंडिया जे हवाले कया विया, उन वक़्तु बि डप में हवाले कया, न त उन्हनि जो हिसो कोन हो पाणी में। उन वक़्तु जेके अंग्रेज़नि जे ज़माने में जेके फ़ैसिला आयल आहिनि त उन में हुननि जो हिसो कोन हो, पर उन्हनि ज़ोरी वठी पोइ वरी इंदिरा नहर ठाहियूं, उहा बि मूं त ॿुधो आहे कामयाबु कोन वई आहे उहा, छो जो राजस्थान जो हुन रेत ॿेत मां ठाही अथनि अलाए छा, एतिरी कामयाबु कोन्हे, पर हुन पाणी खे डाइवर्ट करे छॾियो राजस्थान ॾे। तो उहो जेके फ़ैसिला थिया आहिनि, या हिकिड़ो नेचुरली मुल्क जो जग्राफी अहिड़ी आहे जो पाणी अचे थो उतां, तो उतां छुटो चाइना खां मथां थो लहे पाणी, हिमालय जबल मां थो लहे, बर्फ़ूं उते थियूं पवनि, पाणी हिकिड़े कुंड खां बर्फ़नि मां त वहे थो, दरियानि मां हिकिड़ी कुंड खां ॿी कुंड ते थो वञे, हिकिड़े मुल्कनि मां बि लंघे थो त वरी सूबनि मां बि लंघे थो, पर हूअं हिकिड़ो त इस्लामी तौर ते बि ऐं इंसानी तौर ते बि पाणी जो राइट जेको आहे टेल एंडर हुनजो आहे, जे इहो राइट न हुजे हा त केरु बि पाणी कोन छॾे हा, पर पाणी कुदरती हाणे एॾो रोके ई कोन थो सघे केरु हुन पाणी खे, तो पाणी त हाणे पाणे पहुचे पियो ऐं रोकणु न खपे, पर इंडिया हिन वक़्तु कोशिशि करे पई त उनखे पाणी खे बि हथियार वांगुरु इस्तेमालु कजे, उनखे रोकियो वञे या डाइवर्ट कयो वञे, या कॾहिं वरी घणो था छॾे ॾियनि। बांग्लादेश सां बि इहा ई सूरत हाल हूंदी न, बांग्लादेश में बि जेको हमेशह इंडिया इहो ई कंदो, पाणी ज़्यादा छॾे ॾींदो, ॿोड़ींदो, हींअर हाणे बांग्लादेश हुननि जे हथनि मां निकिरी वियो आहे वरी, सो हाणे वरी उन्हनि खे ॿोड़ण जी ऐं हुनखे तंग करण जी कोशिशि, चैन सां वेही नथो सघे इंडिया। ॿिया जेके नंढा पाड़ेसरी मुल्क जेके बि आहे इंडिया जा, उन्हनि सभिनी सां जेको इंडिया जो रवैयो सुठो कोन्हे, श्रीलंका सां, नेपाल सां, ॿियनि सां, त उहे बि हमेशह इंडिया मां तंग हूंदा आहिनि। सही सही। अच्छा, इहो ॾिसो तव्हां पंहिंजी ज़ुबानी चयो त इंडिया जो जेको आहे सो भारत जो पंहिंजे पड़ोसी पाड़े वारा जेके बि मुल्क आहिनि उन्हनि सां हुनजो रवैयो कॾहिं बि सुठो कोन रहियो आहे, हमेशह रवैयो ख़राबु रहियो आहे, हुनखे दॿाए रखणु थो चाहे। त चयो वेंदो आहे न त एवरी एक्शन हैव इट्स इक्वल एंड अपोज़िट रिएक्शन, त इहे उन्हनि जा एक्शन्स आहिनि, त उनजो ज़ाहिरी ॻाल्हि आहे एक्शन जो रिएक्शन बि त थियणो आहे न, त पोइ छा था सम्झो न रिज़ल्ट्स छा निकिरंदा? ॾिसो, इहे मुल्क जेके बि आहे, जेके इंडिया जे पाड़ेसरी हुआ, इंडिया हुन तसलुत करे वेठो, सभु निकिरी विया आहिनि हुनजे कंट्रोल मां, हाणे सभु वरी चाइना जे हुन में अची विया आहिनि, लॉबी में अची विया आहिनि, उन ग्रुप में अची विया आहिनि, ऐं घणा मुल्क अची विया आहिनि हुन पासे, इवन तव्हांजो बांग्लादेश जंहिं ते ज़बरदस्ती कब्ज़ो कयो हुन 70 में हिन आज़ादी जे बहाने सां, हुननि जी, ऐं पाण बांग्लादेश 2 दफ़ा वियो आहियां, उते बिल्कुलु डोमिनेंसी हुई, टाटा कंपनियूं फलाणियूं, इहे सभु बांग्लादेश में माना इकानमी ते कब्ज़ो हो, इहो माण्हू तंग हुआ, माण्हू ख़ुशि कोन, माण्हुनि जी वरी बि बावजूदि हिन जे जो माण्हुनि जे विच में ग़लतफ़हमियूं हुयूं त बांग्लादेश ऐं पाकिस्तान जो जहिड़े नमूने टुटो, हाणे कीअं टुटो, कंहिंजूं साज़िशूं हूंदियूं त साज़िशूं ताईं ॿाहिरि जूं के हुनखे ग़लतफ़हमियूं पिया, त वरी असांजे मुल्क जा हुकुमरान बि माशाअल्लाह आहिनि, उन्हनि बि इहो ई हाल कयो हूंदो जेको हिते हींअर कयो थो वञे, सो उन करे बांग्लादेश अलॻि थी वियो, पर बांग्लादेश जे अवाम जो जेको हुयो सो पाकिस्तान सां ई उन्हनि जो चाह हुयो, जेका ॻाल्हि ॿोल थींदी, असां वियासीं उते त उते जेको बि हिकिड़ो हुयो मुजीब रहमान जो 4 ख़लीफ़ा, त असां त हुन वक़्तु नंढा हुआसीं, 4 ख़लीफ़ा हुआ, हुन में हिकिड़ो लेबर जो जेको हुनजो हुयो, इहे सभु लीडर हुआ, लेबर लीडर, स्टूडेंट लीडर, इन क़िस्म जा, उहो हुनजा वरी पोइ ख़ासि माण्हू थिया, त उहो हिकिड़ो मूंसां मुलाक़ात थी, कचहरी बि थी, त उन्हनि जो जेको आहे सो इहो हो त असां ग़लती कई आहे, बांग्लादेश ठाहे ग़लती कई आहे, ऐं उन ज़माने में इहो जेको बॉम्बे वारो मसइलो जेको थियो उहो जेको आहे सो थियो, त उन में हू चए थो त आउं सॼी राति जेको आहे सो जानिमाज़ ते वेठोसि, दुआऊं पिए घुरियमि,
त या अलाह असां सां त थियो आहे पर बचाइजांइ पाकिस्तान खे बचाइजांइ बेशक सही ॻाल्हि आहे ही सिंध तास मुआहिदो ऐं छा था सम्झो ही छाजे करे जेको आहे सो ख़तमु थियो हा इहो त इन करे कयो अथनि झगड़े जे करे हा ॿियो हाणे इन जो रीज़न कहिड़ो हूंदो इन झगड़े जे करे पर इन जे पोयां इंटरनेशनल कुवतूं ज़रूरु हूंदियूं इहे सिंपल कोन्हे ईअं इंडिया रुॻो अकेलो कोन ॾिसो इंडिया जी जेको लहजो हुयो त ॾिसो मूं हुन ते जेको आहे सो पाकिस्तान जे मिलिट्री इंस्टॉलेशन्स ते हमिलो कोन कयो आहे मूं दहशतगर्द कैंपनि ते कयो आहे इहो माज़रत करे ऐं पोइ करण जी ज़रूरत कहिड़ी छो जो हिनखे हिकिड़ो डपु बि आहे पाकिस्तान खां शायदि ॿियो हिनखे कंहिं प्रेशर करे इहो कमु करायो आहे हिन खां छो जो घणियूं कुतूं पाकिस्तान ऐं चाइना जा तालुकात बहितर हलंदा पिया अचनि जी सी पैक ॿिया या इहे ग्वादर इन सॼे मसइले खे केरु अंडू कराइण थो चाहे पंहिंजे मुल्क जे अंदरि माण्हू आहिनि अहिड़ा जिन इनखे डैमेज कयो आहे ॿाहिरें वेस्टर्न प्रेशर जे करे पर उन में इंडिया जो जेको लहजो हुयो जेको मूंखे इहो बीइंग ए पॉलिटिशियन सम्झ में आयो त जीअं पाण माण्हू को कमु न कंदो हुजे हुन खां ॿियो को कराईंदो हुजे ज़ोरी ज़बरदस्ती पोइ उहो माज़रत ख़ाना रवैयो इख़्तियार करे त मूंखे त ईअं लॻो त जेको हुन लफ़्ज़ वरिता त ॾिसो असां मिलिट्री इंस्टॉलेशन्स ते हमिलो न कयो असां त दहशतगर्द कैंपनि ते कयो जॾहिं त दहशतगर्द कैंपनि जो त इन ॻाल्हि सां वास्तो ई कोन हुओ हमिलो त पोइ त दहशतगर्दी वारे तरीक़े सां उन्हनि पंहिंजी दहशतगर्दी कई कश्मीर में त हीअ पंहिंजी दहशतगर्दी कंदा जहाज़नि सां हमले जो त को सेंस कोन हो सही अच्छा ये जेका असांजी ओके लाइव कॉलर आहिनि सर अगेन उन्हनि खे मां ज़रूरु शामिल करणु चाहींदमि सुबुह मेहरान प्रोग्राम में हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू जी तव्हांखे भलीकार चऊं था कीअं आहियो मीरजत साहब ख़ुशि आहियो ठीकु आहियो ख़ैर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान मालिक जा कुर्ब जी छा चवणु चाहींदव अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे मदीने पाक में दुआऊं हलनि थियूं पयूं इंशाअल्लाह असांजे पाकिस्तान खे कामयाबी ख़ुदा ॾिनी आहे जी जी बिल्कुलु बिल्कुलु आमीन आमीन अल्लाह अकबर जो नारो हणिबो आहे न जी ऐं कलमो सां गॾु त इंशाअल्लाह असांजी फतह आहे बिल्कुलु बिल्कुलु तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे ईअं ई आहे थैंक यू सो मच तव्हां प्रोग्राम में शामिल मदीना में हा मदीना में मौजूदु आहिनि अवां कुझु चवणु चाहींदव जी ओके थैंक यू कॉल ड्रॉप थी चुकी आहे सर प्रोग्राम में शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे अरबाब साहब असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था नाज़रीन काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चऊं था अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं सुबुह मेहरान में जॾहिं बि असां वटि हिन तरह जूं पर्सनैलिटीज़ मौजूदु हूंदियूं आहिनि त ॿुधाए ॻाल्हि आहे प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत ऐं काराए थो अवां ताईं पहुचंदो आहे अरबाब गुलाम रहीम साहब जिन जी उन्हनि जी शख़्सियत खां अवां सभु वाक़िफ़ु आहियो ऐं उन्हनि जी ख़िदमतुनि खां अवी सभु वाक़िफ़ु आहियो सर तव्हां खां मां ज़रूरु ॼाणणु चाहींदमि त हीअ पॉलिटिक्स जो इंट्रस्ट कीअं पैदा थियो अव्हां में असांजी पॉलिटिकल फैमिली आहे मुंहिंजो चाचो जेको आहे सो जेका पहिरीं असेंबली हुई सिंध जी उन में MLA रहियो आहे त उतां खां ई असांजी पॉलिटिकल फैमिली आहे पंहिंजो इलाइक़ो आहे क़ौमराज आहे सॼे तक़रीबन बदीन खां वठी खिपरे ताईं सांगड़ ताईं असांजी क़ौम जा माण्हू आहिनि ऐं सियासत में असांजी वाबस्तगी रही आहे पहिरीं त हल्का इलाही वॾा हूंदा इन करे MLA जो हल्को बि हिकिड़े ज़िले ते हूंदो ऐं जेको MNA जो त ॿ ज़िला ऐं कुझु ईअं हूंदा पर ज़िलो त घटि में घटि हुन में हूंदो सो उहो हो पर मुंहिंजो पंहिंजा मेडिकल में बि पढ़ियो त आउं चेयरमैन ज़िला काउंसिल इलेक्ट थी वियुसि उन वक़्त जो जेको ज़िलो थरपारकर हुयो जेको मीरपुर ख़ासि हेडक्वाटर एट मीरपुर ख़ासि हुन जो आउं चेयरमैन इलेक्ट थी वियुसि ज़िले काउंसिल जो ज़ियाउल हक़ जे ज़माने में ऐं उन खां पोइ जेको आहे सो MNA रहंदो आयो आहियां कोई 4 टेन्योर त मूं MNA शिप कई आहे ऐं अलाह जी महिरबानी सां माण्हू हींअर बि तव्हां मुंहिंजी इलेक्शन लड़ी आहे जेका पोइ इलेक्शन गुज़री आहे उन में बि 1.25 वोट असांखे मिलिया आहिनि ऐं इहो जेन्युइन वोट मिलिया आहिनि असांखे ऐं ॾिसो न अपोज़िशन में रही ऐं जेको वोट मिलियो जेन्युइन वोट मिलियो आहे ऐं बाक़ी जो गवर्नमेंट में था हुजनि उन्हनि खे कींदा वोट मिलनि सभिनी खे ख़बर आहे तव्हां लाइ कंट्रावर्शियल इहा ॻाल्हि आहे तंहिं करे करणु चाहींदो न करणु चाहींदो त असांखे त एतिराज़ु आहे त हिते
सिंध जी जेको हुकूमत आहे प्लेट में विझी ॾिनी थी वञे 20 सालनि खां या 4 टेन्योर थी विया आहिनि एतिरी मक़बूलियत त कोन्हे पीपल्स पार्टी जी। हाणे तव्हां पाण ई जेके धरणे में ॾिठो माण्हू छा पिया चवनि अवाम छा थी चवे। हा बिल्कुलु। हा सो इन करे असांजो पंहिंजो हिकिड़ो बैकग्राउंड आहे। ॿियो मूंखे जॾहिं बि चेयरमैन जे हैसियत में मौक़ो मिलियो त उन वक़्तु थरपारकर ज़िलो इलाही पोइते पियल हूंदो, न रोड न रस्तो न टेलीफोन न पाणी न छा। त उन में जेको आउं करे सघियुसि उन ज़माने खां करणु शुरू कयो। पोइ एज़ ए MNA कयो, पोइ एज़ ए मिनिस्टर कयो, कम्यूनिकेशन मिनिस्टर आउं रहियो आहियां रोडनि रस्तनि जो। त इहे रोडनि रस्तनि जो ॼार जेको हींअर नज़र थो अचे माण्हू खे, माण्हू सम्झनि था त थर हमेशह ईअं रोड रस्ता ऐं जेके सुपर हाईवेज़ ठहियल हुआ थर में कोन हुआ। मुंहिंजे सफ़र कया वेंदा असां पाण उते उठनि घोड़नि ते हलिया आहियूं त असांखे ज़हन में हो त हिन जो नक्शो कीअं बदिलिजे, हालात कीअं बदिलिजे, रहणी कहणी कीअं बदिलिजे। ऐं आऊं जॾहिं पहिरियों अच्छा मां इहो बि ज़रूरु ॼाणणु चाहींदमि अव्हां जो नंढपण थर में गुज़रियो त अव्हां जी अखियुनि थर खे कीअं ॾिठो उन दौर में जॾहिं उठ हलंदा हुया, जॾहिं उहा वारी उॾंदी हुई, जॾहिं एॾी तरक़ी न हुई। वारी एॾी उॾंदी, माण्हुनि जा घर हूंदा कचा चौरा ऐं लांडियूं इहे, त उन में जॾहिं माण्हू सुम्हंदा ऐं सुबुह जो उथंदा त कपिड़ा लटा बिस्तर सभु वारी सां भरियल हूंदा। खाधे पीते में को दावत थींदी त उन में अञा बि दावतनि में त अञा बि आहे त दावतनि में वारी उॾंदी आहे या बि साण वारी ई आहे त उते त वारी हूंदी न, हा त उहा पइजी वेंदी आहे खाधे में। त खाधो पीतो इहो सभु शयूं, पाणी त उते हुयो ई कोन, खूहनि मां पाणी खूह खुटी वेंदा ऐं उन मां छिके पाणी डोल सां कढियो वेंदो, मायूं वीचारियूं मथनि ते भरे ईंदियूं हुयूं पाणी। हाणे उहा सूरत हाल त कोन्हे, हाणे त सोलर लॻा पिया आहिनि हर कंहिं माण्हू जे घर में, पाइप लाइनूं असांजे ज़माने में इहे मिठे पाणी जूं पाइप लाइनूं जेके आहिनि सॼे थर में। अञा मज़ीद बि मुंहिंजी प्लैनिंग हुई इन्हनि खे हर उन लाइन ते पाइप लाइन सां पाणी ॾिजे हा त थर में मिठो पाणी पहुची वञे हा। पर हिकिड़ी लाइन ते मिठी वारी ते वियो आहे, हिकिड़ो डीपले वारी ते, छाछरे वारी ऐं इन ते बि वियो आहे, उमरकोट खां वेंदे छाछरे जे उन लाइन ते वियो आहे त पाणी पहुतो आहे सॼे थर में हाणे। ऐं प्लस इहो सोलर जेको कुदरती नेमत आहे इन सां जिथे मिठा पाणी आहिनि उते जेको आहे सो माण्हू आबादियूं कनि था खूहनि ते, या मिसाल नंगर पार्कर में या टेक्नोलॉजी मूं हिकिड़ो त कराची में ॾिठी, इहो हकीम बलोच साहिबु असांजो दोस्त हो, गॾु असां रहिया आहियूं। त उन्हनि इहे जेके डैम स्मॉल डैम्स ठाराया आबादी लाइ, उते खेती बाड़ी थींदी मलीर में, मलीर त खेती बाड़ी जे हवाले सां मशहूरु हो। त उन कॉन्सेप्ट खे मूं वरी असांजो जेको नंगर पार्कर जो इलाइक़ो आहे उहो पहाड़ी इलाइक़ो आहे, उन में पाणी ज़ाया वेंदो, पाणी नदियुनि मां गुज़री हेठि रणकच्छ में वेंदो, उन पाणी खे असां रोकियोसीं, इलाइक़ो आबाद थी वियो आहे। कंहिं ज़माने में जॾहिं रोड रस्ता न हुआ त जॾहिं बारिशूं पवंदियूं त नंगर पार्कर ऐं नवकोट जे विच केकड़ा ई हलंदा त एॾो उन में नदियुनि में पाणी ऐं उन में गपचिक थी वेंदी जो गाॾियूं गुज़री कोन सघंदियूं, अंदरि वेही वेंदियूं गाॾियूं, त ॿ ॾींहं टे ॾींहं ट्रैफिक बंदि पई हूंदी। सो उन ते पुलियूं बि पहिरीं मूं ठारायूं डिस्ट्रिक्ट काउंसिल मां। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, तव्हांजा कम तमामु सुठा। पर अॼु बि जॾहिं थरकोल ब्लॉक 2 खे ॾिसूं था ऐं जॾहिं उतां कारो सोन निकिरंदे असां ॾिसूं था त पोइ हर सिंधी जी ज़ुबान ते, हर थरवासी जी ज़ुबान ते इहो ई हूंदो आहे त थर जी अञा बि घणी ज़रूरत आहे। थर जा हक़, थर खे छा त सम्झो केतिरो वक़्तु अञा लॻंदो त उहे हक़ उन्हनि खे मिलंदा? हक़ ॾियण वारा केरु हुजनि त मिली वेंदा, हाणे हुकूमतूं ॾींदियूं आहिनि हक़, ऐं या त वरी माण्हू वरी हुकूमत हक़ वठनि, सो माण्हुनि में एॾी हिमत कोन्हे। हिकिड़ो जेको नौकिरियूं आहिनि उहो मेरिट ते जेकॾहिं उते माण्हुनि खे मिलनि, ॾिसो न थर में को खेती बाड़ी थियण में अञा टाइम लॻंदो, या नगर इन्हनि इलाइक़नि में चयूं आहिनि या कुझु जेके रणकच्छ सां गॾु इलाइक़ा आहिनि हिते मिठा पाणी आहिनि खूहनि में नंढा आहिनि, या इस्लाम कोट हिते हाणे खेती बाड़ी, या हाणे माण्हुनि में ट्रेंड शुरू थियो आहे खूहनि मां पाणी पंप करे कोन का शइ खेती बाड़ी कनि था पिया। इहो ट्रेंड असां ई शुरू कयो, जॾहिं चेयरमैन इहो नाज़िम हुयो अरबाब अनवर, त उनखे मूं चयो त इहो जेके उन ज़माने में डीज़ल पंप हूंदा त खूहनि ते माण्हुनि खे तव्हां डीज़ल पंप ॾियो। पोइ उन्हनि डीज़ल पंप ॾिना त उन में माण्हुनि खेती बाड़ी, पोइ कामयाबु कोन हुयो, छो जो मैकेनिकल शइ बि ख़राबु थींदी, ठाराइणु मसइलो हुयो सॼो, माण्हू त न रोड हुयो न रस्तो। सो पर हाणे त सोलर पंप अची विया आहिनि, तो कॉन्सेप्ट हिकिड़ो माण्हुनि में ट्रेवल थियो आहे, माण्हू खेती बाड़ी कनि था पिया। पर अञा ताईं उनखे खेती बाड़ी थियण में टाइम लॻे, त
नौकरियुनि में प्रायोरिटी हुअणु खपे। सही सही कंहिं ज़माने में 70 जे ज़माने में जॾहिं मीरपुखा ज़िलो गॾु हूंदो त उन में इहो हिकिड़ो रखियो वियो त थर जे माण्हुनि खे वधीक नौकिरी ॾिनी वञे, सरकारी नौकरियूं मिलनि, नौकरियुनि में उन्हनि जो कोटा वधीक हुजे, नौकरियूं वधीक हुजनि, भले मेरिट ते ई ॾियनि पर मेरिट विदिन थर हुजे न उनजी। जो हार्ड इलाइक़ो हाणे ॾिसो पोएं दफ़े इन गवर्नमेंट हार्ड इलाइक़ो थर खे करार ई कोन ॾिनो, पोइ वरी इलाइक़ो प्रेशर थियो, छा थियो, हाणे अलाए आहे अलाए कोन्हे, न त थर खां वधीक हार्ड इलाइक़ो कहिड़ो थी सघे थो वाकई में, बिल्कुलु ठीकु, या कोस्तान थी सघे थो, भले हुनखे कयो तव्हां, पर थर त हार्ड इलाइक़ो, हुनखे हार्ड इलाइक़ो ई कोन, हिन करे असां पॉलिटिकली मुखालिफ़ आसूं त हार्ड इलाइक़ो ई कोन करायो। सही। अच्छा, हूअं चयो वेंदो आहे त पीउ पुटु जेको आहे न ज़रूरी न आहे त उहो पीउ जहिड़ो थिए, हुनजा इंट्रस्ट अलॻि थी सघनि था, ऐं हिन वक़्त में त तव्हां जब किथे बि कंहिं बि डिफरेंट फील्ड में इंट्रस्ट तव्हांजो डेवलप थी सघे थो, ऐं ज़रूरी न आहे तव्हांजो वालिद जेकॾहिं सियासत में आहे त अव्हीं बि सियासत में पंहिंजो बहितरीनु ख़िदमतूं सर अंजाम ॾेई सघो था। अरबाब ग़ुलाम रहीम साहिब खां मां इहो ज़रूरु ॼाणणु चाहींदमि त अव्हांजो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जीअं अव्हां ॻाल्हि कयो पिया त फैमिली में उहो एनवायरमेंट ॾिठो, फैमिली असांजी इन तरह हुई, त पोइ अव्हांखे ख़ुदि ब ख़ुदि इंट्रस्ट पैदा थियो या अव्हांखे चयो वियो, अव्हांजे ज़हन में फीड कयो वियो? न, मूंखे त मूं ॾिसो न, मूं मेडिकल पे कई, मुंहिंजी त कोई सियासी फील्ड हुई कोन, मेडिकल जो 4th ईयर में हुउसि त मुंहिंजो जेको आहे सो चेयरमैन ज़िला खां मुंहिंजो पंहिंजो इंट्रस्ट हुयो। ॾिसो न, हिकिड़े माण्हू में हिकिड़ो इनबिल्ट लीडरशिप क्वालिटीज़ हूंदियूं आहिनि कुदरती तौर ते, मूंखे पाण खे अंदाज़ो कोन हो, जेको हाणे मूंखे मुंहिंजे पंहिंजा कैडेट कॉलेज पेटारो मां पढ़ियो आहियां, त मुंहिंजो हाउस मास्टर जेको आहे उन जेका रिपोर्ट ॾिनी हुई उन में हिकिड़ी ॾींदा आहिनि सालाना रिपोर्ट, पर हिकिड़ी फाइनल रिपोर्ट जॾहिं पढ़ी निकिरंदो आहे, उहो मुंहिंजो साल जॾहिं ख़तमु थींदो आहे त उनजो जेको रिमार्क्स में लिखियलु आहे उन में लिखियलु हो त ही कैन कमांड विद कॉन्फिडेंस। त इन रिपोर्ट जी मूंखे त ख़बर न हुई, ऐं जॾहिं पास आउट, छो जो आख़िरी रिपोर्ट हुई त असांजो इलाइक़े में तॾहिं पोस्ट जो बंदोबस्तु बि कोन हूंदो, पोस्ट जा जेके लेटर ईंदा सो गुम थी वेंदा, मिलंदा ई कोन हुआ। हा हा, किथे असां वटि जेका पोस्ट मैन हूंदी सा नवकोट हूंदी, पोइ वरी उनजी पोस्ट थी कलोई हिकिड़ो शहर आहे जो हाणे तलके हेडक्वार्टर आहे, उते ईंदी, उतां वरी को अचण वञण वारो ॻोठु खणी ईंदो, न त छुटो। इवन एसि ताईं जेसिताईं MNA थियो आहियां 90 में, तेसि ताईं आउं तव्हांखे किसो पोइ ॿुधायां थो, इहो कम्युनिकेशन जो को तरीक़ो ई गैप हूंदो, सही, वॾो बैरियर हूंदो, बल्कि ईअं चऊं न, वरी रुकावट हूंदी, कम्युनिकेशन वॾो मज़ो। हाणे तव्हांखे किसो ॿुधायां ई थो त आउं MNA हुउसि, त मूंखे हिकिड़ो लेटर मोकिलियो इस्लामाबाद मां, नेशनल असेंबली मां, त जेके MNAs वञणु चाहिनि हज ते त उहो हज मिनिस्ट्री खे लिखी मोकिलीनि त असां हुनखे मोकिलींदासीं। सो उहो उन्हनि को लेटर लिखियो, मूंखे मिलियो ई कोन। ऐं इतफ़ाक़नि छो जो इस्लामाबाद परे आहे, ऐं मुंहिंजो वरी शौक़ु बि हुयो सियासत जो, ऐं इस्लामाबाद रहंदुसि घणो, ॿिया पोइ हिते वॾा भाइर ॿिया हूंदा त उहे पोइ हिते संभालींदा हुआ किसे खे। सो आउं वियुसि ॻोठु, त राति जो पहुतुसि त मूंखे चयूं तुंहिंजा के कागज़ बाग़ज़, सो वरी नवकोट जी पोस्ट में ईंदा, त मुंहिंजो कज़न हूंदो हुते डॉक्टर, त उनखे मिलंदा हुआ कागज़। सो उहो वरी पोइ कॾहिं को ज़रूरी हूंदो त मूंखे मोबाइल, फ़ोन, मोबाइल त कोन हूंदा हुआ, ही फ़ोन हूंदा हुआ ही घुमाइण वारा, तव्हां अलाए ॾिठा हूंदा, उहे मैग्नेट वारा हिकिड़ा फ़ोन हूंदा, उहो ईअं घुमाइबो, ऐं जेको टेलीग्राम जो सिस्टम आहे सो बि उन ते हलंदो, ईअं हलाइबो, तुंहिंजी अलाए पटी किरी पवंदी न, उहो एक्सचेंज जेको ठहियलु हूंदो उनमें ऑपरेटर वेठल हूंदो, उते ईअं घुमाइबो त उनजी पटी किरी पवंदी, हुन मां जेको बोर्ड लॻियलु हूंदो ऑपरेटर वारो, उन मां उनखे ख़बर पवंदी त को कॉल थो करे, को रिंग बि थोरो भरो सभरो आवाज़ु ईंदो, टर ईअं को थोरो घणो, या वरी पोइ हुन मां CB सिस्टम चयूं त पोइ वरी बत्ती ॿारणु शुरू थींदी। सो बहरहाल पुराणा सिस्टम हुया। मां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि चवंदी आहियां त हिकु शइ कॉन्स्टेंट रही आहे, दैट इज़ चेंज, ऐं चेंज खे एक्सेप्ट करिणो पवंदो आहे। चेंज हर माण्हूअ खे मुंहिंजे ख़्याल सां तब्दीली पसंदि हूंदी आहे, ख़ुशहाली पसंदि हूंदी आहे, मुस्बत जेके शयूं तब्दील थींदियूं आहिनि उहे पाण सभिनीनि खे यकीनन पसंदि हूंदियूं आहिनि, ऐं हर इंसान जो हक़ु आहे त उहो वक़्त सां गॾु तब्दील थिए, पंहिंजी रहणी कहणी हर शइ पंहिंजी तब्दील करे। अॼु बि हिकिड़ो सुवालु ज़रूरु आहे, अॼु बि क्वेश्चन मार्क ज़रूरु मौजूदु आहे, थर जी तालीम, छा चवणु चाहींदव? ॾिसो, थर जी तालीम जो जेको स्टैंडर्ड हुयो हमेशह सुठो रहियो आहे, पुराणो बि ऐं तंहिंखां पोइ बि, मुंहिंजे ज़माने में बि, हाणे बि
ॿिए सूबे खां थर जी तालीम जेका क्वालिटी आहे, हिकिड़ो त माण्हू पढ़णु चाहिनि था, ग़रीब आहिनि, उहो सम्झनि था त इन जे थ्रू ई असां स्टूडेंट त इलाही कॉम्पिटेंट आहिनि, हा नो त उहा ई डाउट, त ॻाल्हि चवां थो त सो ऐं मूंसां गॾु सभा गोगान जतोई हो सेक्रेटरी एजुकेशन जो। जी सो असां किथे वियासीं पे मिठी में कंहिं फंक्शन हो छा मूंखे हाणे यादि नथो, हा सॉरी ही जेका रिक्रूटमेंट असां कराई मेरिट ते टीचर्स जी, उन जी विज़िट हुई या छा हुई। सो असां जीअं लथासीं हेलीपैड ते त मुंहिंजे हमेशह ज़हन में हूंदो सरप्राइज़ विज़िट कंदोसि। सरप्राइज़ विज़िट सां ई गवर्नमेंट हा जी जेका एफिशिएंसी खे इम्प्रूव करे सघिजे थो। त मूं कंहिंखे ॿुधायो कोन, पर मुंहिंजे ज़हन में मूं रखियो त उते जेको रस्ते में जेको स्कूल ईंदो उनखे सरप्राइज़ विज़िट कंदुसि। सो मूं पंहिंजे ड्राइवर खे या स्टाफ खे रस्ते मां, छो हिन में चीफ मिनिस्टर वटि लॻल हूंदो आहे वायरलेस सिस्टम, त उन ते ॻाल्हाए सघिजे थो। त PS जेको अॻियां वेठो हूंदो आहे उनखे मूं चयो बाबा हिते जेको इहो हुजे स्कूल हुजे उन ते हलणो आहे। त हुन वरी उन्हनि खे पुछियो, वरी स्कूल ॾियासीं, अचानक असां वियासीं त टीचर्स बि पढ़ायो पिया, अलाए मुंहिंजे प्रोग्राम जो ॿुधी या ख़ुदा ॼाणे नथो चई सघां। ऐं टीचर हिंदू टीचर हो, हुनजो नालो मूंखे हाणे यादि नथो अचे। सो उन्हनि ॿिया बि हुआ टीचर बि, स्कूल में काफ़ी क्लासिस हुआ, शागिर्द बि हुआ। त हुन पढ़ायो पिए त असां हुन सरप्राइज़ हुन खां सेकेंडरी हो अलाए प्राइमरी हो, पर हुयो साइंस सब्जेक्ट जा बि कापियूं हुयूं। सो हुन जी कापियूं वापियूं ॾाढियूं सही ठहियल हुयूं ऐं मेंटेन थियल हुयूं शागिर्दनि जूं, अच्छे ऐं ॻाढ़े रंग सां कारे सां इहे उनखे मार्किंग थियल हुई। त सभा गोगान ॾाढो हैरान थियो, मूंखे चई साईं हिते त एजुकेशन जो क्वालिटी सुठी आहे। मूं ॾिठो थर जी एजुकेशन जी, त थर जी एजुकेशन सुठी रही आहे, पर हुते हुनखे जेकॾहिं तव्हां फैसिलिटीज़ ॾियो त फैसिलिटीज़ ॾियो त हाणे हींअर बि मेरिट जेका आहे, मेरिट ते टीचर जेके अपॉइंट थियनि, असां हुन वटि कोशिशि कई, हालांकि हुन वक़्तु असांखे वॾो प्रेशर हो त टीचर्स फलाणे साहिब जा हेतिरा माण्हू, फलाणे साहिब जा हेतिरा माण्हू, असां वटि त कोलिशन गवर्नमेंट हुई, पार्टियूं हुयूं मुख़्तलिफ़, उन्हनि जी ॾाढी कोशिशि हुई, पर असां रेज़िस्ट करे मूं जेको आहे सो जेको मेरिट ते ॿियनि नौकरियुनि में बि, पर ख़ासि तरह एजुकेशन में त मूं चयो आहे इहो न थींदो, छो जो एजुकेशन मेरिट ते जो मूंखे यादि आहे, हालांकि वीचारे जाम साहिब खे त हिन ॻाल्हि जो अहिड़ो अंदाज़ो कोन हूंदो, पर हुन वरी हिकिड़ो कयो माण्हुनि खे उहो करण लाइ करे जेको आहे टीचर्स जूं कोटाऊं ॾिनई। त मूंखे यादि आहे त उन में कोटाऊं त मिलियूं उन्हनि खे माण्हुनि खे, पर उन में अनपढ़ियल माण्हू अपॉइंट थी विया। अच्छा हा, छो जो हाणे ॾिसो न माण्हू केरु सची नथो करे, असांखे यादि आहे की माण्हू खे चयो बाबा तो वटि माण्हू आहिनि, हा साईं आहिनि, पोइ ख़बर पई त माण्हू आहिनि पर अनपढ़ियल, पोइ उन अनपढ़ियल माण्हुनि खे उन अपॉइंट कराए छॾिया एज़ अ टीचर। हुन में कोई जाम सादकली पाण त कोन कयो, हेठनि कयो। सही, बिल्कुलु सही, केॾी इनजस्टिस आहे इहा, एसि ताईं बि थिए थो जेके पोढ़ा माण्हू आहिनि उन्हनि खे कूड़ा पाण वटि कूड़ घणो थो हले न, कूड़ा सर्टिफिकेट वठी उन्हनि खे फिटनेस जा ऐं एज जा, ऐं उन्हनि खे भर्ती करे अपॉइंट कराए छॾींदा आहिनि, पंहिंजो पटे वाला ऐं फलाणा इहे सभु उन्हनि खे पोढ़ा। मूंखे असांजे पंहिंजे इलाइक़े में अञा ताईं उहो माण्हू 70-80 साल जा थी विया आहिनि, नौकरियूं हले थी उन्हनि जी। जी ज़बरदस्त। अच्छा, अॼु तव्हां मौजूदु आहियो अरबाब गुलाम रहीम साहिबु। हूअं असां जॾहिं पंहिंजे प्रोग्राम खे कंडक्ट कंदा आहियूं, छो त सूमर खां वठी जुमे ताईं प्रोग्राम लाइव असांजो तमामु व्यूवर्स ताईं पहुचंदो आहे, त थर जी ॻाल्हि थींदी आहे ऐं थर खे असां हमेशह साराहियो बि आहे, थर जे नौजवान खे हमेशह साराहियो आहे, छो त ॾाढा कॉम्पिटेंट थर जा नौजवान हूंदा आहिनि। इवन यूनिवर्सिटीज़ में बि जॾहिं असां ॾिसूं था त स्टूडेंट तमामु घणा कॉम्पिटेंट थियनि था। उनजे पोयां मूं हिकिड़ो रीज़न इहो ॼाणियो आहे त उन्हनि वटि ॿियो को रस्तो न आहे, उन्हनि वटि हिकिड़ी शइ आहे, दैट इज़ एजुकेशन। उन्हनि खे ख़बर आहे त हीअ जेकॾहिं असां हथियार पकड़ींदासीं त पोइ असां पंहिंजी ज़िंदगी खे तब्दील करे सघूं था, पंहिंजे घर खे चेंज करे सघूं था, पंहिंजो लाइफ स्टाइल तब्दील करे सघूं था। अच्छा, दुनिया में हूअं बि एजुकेशन ते तमामु सुठो कमु कयो वेंदो आहे, तरक़ी याफ़्ता मुल्कनि में ट्रांसपोर्ट ते तमामु सुठो कमु कयो वेंदो आहे, हेल्थ डिपार्टमेंट्स जो जेको कमु हूंदो आहे उहो तमामु घणो साराह जोॻो हूंदो आहे। लाइव कॉलर आहिनि, ॻाल्हि खे कंप्लीट कयां थी, सवाल बि ज़रूरु शिफ्ट कंदमि अॻियां, पर मां कॉल पहिरीं अटेंड करणु चाहींदमि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मदी मुंहिंजी भेण अनवर ख़ालिद सूमरो सेवण शरीफ़ खां। तव्हांखे भलीकार चऊं था, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। अदी हिकु त मूंखे ॾाढी ख़ुशी थी जेका अॼु तव्हां शख़्सियत घुराई आहे, सिंध जो साबिक़ वज़ीर आला सिंध साईं अरबाब गुलाम रहीम साहिबु। तव्हां अहिड़ा कॉम्पिटेंट माण्हू घुराईंदा कयो, छो जो साईं जेका बेसिकली जितां जी स्कूलिंग ऐं कॉलेजिस आहे
जेका थियल आहे तालीम मुंहिंजी बि बेसिकली कहिड़े ॻाल्हि पेटारे मां उतां ई आहे। अच्छा, इन ॻाल्हि खे भेण हीउ जेको अदी कल्ह अरबाब साहिब खां मां हिकु नंढो सवाल कंदुसि। हा हा, सवाल करियो। इन ते तज़ियो वग़ैरह घणो हूंदो आहे, छो सीनियर माण्हू आहिनि। अरबाब साहिब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। अरबाब साहिब ही जेको कुझु वक़्त खां जॾहिं बि इंडिया में हिकिड़ियूं इलेक्शन थींदियूं आहिनि त हे जेको मोदी साहिब हिकिड़ो ड्रामो रचाईंदो आहे, हिकिड़ो त जेको इहो जेको पहलगाम फॉल्स इशू वारो हिननि ड्रामो कयो, न उन जा के एविडेंस न के वीडियोज़ ॾिनियूं, न के कॉल्स ॾिनियूं त बाबा हे वाकई तव्हांजा माण्हू आया आहिनि, हीअ असांखे हीउ हमिलो थियो आहे ऐं हीअ असां वरी उन में हिननि इशू ॼाणायो इंडस वाटर ट्रीटी जेको सिंध तास मां आहे थो उन खे जवाबु ॼाणाए वरी उहो पाणी बंदि कयो। वरी असांजी कुझु वक़्तु पहिरें जेका हितां खां फैमिलियूं वयूं इंडिया में का ट्रीटमेंट वग़ैरह कराइण, उन्हनि जो ओचितो इन हमले खां पोइ उन्हनि जी का मदर जी का नेशनलिटी इंडियन ई ऐं कुझु पाकिस्तानी हो हस्बैंड, त हाणे उन्हनि जी फीस वग़ैरह सभु कुझु उतारे उहा वीचारी फैमिली निकिती, उन जी घर वारी उते रही। ॿियो जेको चैनल्स बंदि करणु, यूट्यूब्स बंदि करणु ऐं प्रोपेगेंडा करणु। ॿी ॻाल्हि इहा आई त अरबाब साहिब त उन ॾींहुं हिकिड़ो जेको इंडिया चाइना जो जेको थिंक टैंक टीम में शामिल आहे डॉक्टर विक्टर गाओ, उन बि इहो ई चयो त खुलम खुला त असां पाकिस्तानी सपोर्ट कंदासीं। ऐं इन में वरी जेको सदर ट्रंप साहिबु आहे उन बि चयो वाज़े लफ़्ज़नि में त मां इंडिया जी मदद न कंदुमि, त बि हिननि इहो कयो। वरी उन ॾींहुं इहो छा थियो जॾहिं इहो सिंध तास मुआहिदे जो इशू बंदि करे वरी उन इंडिया जो वॾे में वॾो रिपोर्टर आहे अदित्य राज काल, उन चयो त बाबा हिननि सलाल डैम ऐं चनाब रिवर ते पाणी रोकियो। ठीकु आहे, वरी इन खां पोइ थो ॿुधायांव त डॉक्टर हुमा बकाई आहे माहिर बैन अल-अक़वामी क़वानीन जी इंडिया जी, उन चयो त असां इंडिया इहो सदाईं लटकियल हूंदो, असांजे मथां इस्तेमालु पियो करे इंडिया वाटर बम वारो जेको मसइलो हूंदो आहे। त इंडिया सिर्फ़ु असांजो पाणी जेको आहे दरिया चनाब, दरिया जहलम, दरिया सिंध ते त पाणी बंदि करणु थो चाहे, पर जॾहिं मनमोहन सिंह साहिबु इंडिया जो वज़ीर आज़म हो त हू पाण उन वक़्त जी अफ़गान हुकूमत वटि हली वियो, उन पाण बिलियंस ऑफ डॉलर्स। कॉल ड्रॉप थी चुकी आहे। हीअ अव्हांजो सवाल त ॾाढो घणो ई डिघो थी वियो ऐं सवाल में ई अव्हां जवाब बि ॾियो पिया। सर छा चवणु चाहींदव? ॾिसो अदी हाणे आऊं हिकिड़ो पंहिंजो ॿुधाईंदुसि किसो त हिकिड़ो दफ़ो आऊं पंहिंजो मुंहिंजे ख़्याल में उन वक़्तु आऊं एक्ज़ाइल में दुबई में हुउसि त उतां आऊं सऊदी अरब वियुसि, हज हुयो या उमिरो हुयो मूंखे हाणे यादि नथो अचे, उन जे लाइ त मस्जिद नबवी में आऊं वेठो हुउसि त आऊं त शलवार कमीज़ ई पाईंदो आहियां, बोस्की जी मुंहिंजी पसंदि आहे। सो मूं पंहिंजो क़ुरान शरीफ़ खणी, रमज़ान जो महीनो शायदि आहे, रमज़ान हज न हो, सो मूं खणी ऐं मस्जिद में नबी में टेक लॻाए पिलर खे ऐं वेही पढ़णु पिए चाहियमि। त आउं जॾहिं वेठुसि हेठि त हिकिड़ो माण्हू उन पिलर खे टेक लॻायो, अॻु में ई वेठो, थोरी ॾाढी बि हुईसि ऐं वेठो त उन मूंखे चयो त पाकिस्तान के क्या हालात हैं, पाकिस्तान के क्या हालात हैं, ईअं कुल सुवाल पुछी। मुंहिंजो अच्छे हैं त मूंखे वरी पाण ई जवाबु न अची, ख़ाक अच्छे हैं, उधर दहशत गर्दी हो रही है, लोग मर रहे हैं, ये हो रहा है, वो हो रहा है। त मूं हुन खां पुछियो तूं केरु आहीं? उन चयो इंडिया, मुस्लमान हो, लाज़मी मस्जिद नबी में वेठो मुस्लमान ई हो। त उहो को दुश्मन कोन हो, पर हू हो त हमदर्दी पाकिस्तान जो। त मूंखे चयईं त मूंखे वरी कावड़ लॻी, मुंहिंजो इंडियन आहे, मूंखे तानो थो ॾे त मूं हुन खां मुंहिंजो अगरि पाकिस्तान के हालात ख़ाक अच्छे हैं तो आपके कौन से अच्छे हैं इंडिया के, आपके भी। दोनों ज़माने बॉम्बे वारो मसइलो थियो त बॉम्बे वारो मसइलो थियो तो मुझे आपके यहाँ भी तो बॉम्बे में अभी दहशत गर्दी हुई है? चई हाँ हुई है, मगर वो जो बॉम्बे में हुई है वो उन्होंने खुद करवाई है, उन्होंने इंडियन मुसलमान जो जो तासुर हो चई वो उन्होंने खुद करवाई है। वरी पोइ वेठासूं बहस हलियो, मूंखे त क़ुरान शरीफ़ हुन पढ़णु कोन ॾिनो न, ऐं वेठुसि तेसि ताईं हिकिड़ो ॿियो माण्हू आयो जेको मुंहिंजे भरिसां वेही, मूंखे चई आपकी शक्ल अरबाब रहीम से मिलती है। जी अरबाब साहब वधीक ज़रूरु ॿुधणु चाहींदासीं, हितां खां ई कंटिन्यू कंदासीं। सॉरी मां इंटरप्ट कयो आहे, पर वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो। सो पहिरीं न्यूज़ ॿुधूं था, हुन खां पोइ कंटिन्यू कयूं था पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चऊं था जे पंहिंजे प्रोग्राम सुबह मेहरान में अरबाब साहब सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो हले पियो। जी सर, मस्जिद नबवी में वेहण ऐं उहो डिस्कशन सो उन चयो त वरी पोइ ॿियो हिकिड़ो हमरा अची मुंहिंजे साम्हूं वेठो। उन हिकिड़ो असां पॉलिटिकल फिगर आहियूं त हुआ त पाकिस्तानी उहे, हिकिड़ो इंडियन हो, हुन मूंखे कोन सुञातो, पर ॿियो अची वेठो पाकिस्तानी। मूंखे जीअं आपकी शक्ल अरबाब रहीम से मिलती है। मुंहिंजो इहो इरादो त क़ुरान शरीफ़ थो पढ़ां, माण्हू हुते मस्जिद में असांखे ॾिसनि था, सुञाणनि था, पोइ अची था वञनि, कचहरियूं था कनि, पोइ न क़ुरान शरीफ़ पढ़नि था ॾियनि। छा त मूं थोरो पंहिंजो पाण खे लिकाइण जी कोशिशि कई, मुंहिंजो हा शक्ल मिलती है। वरी ईअं करे मूंखे ख़्यालु आयो, मूं चयो इहे मस्जिद नबी में वेठो आहियां, इहो मथां कूड़ में शामिल थिए। हा, सो मूं हुनखे चयो हा भई मैं अरबाब गुलाम रहीम ई हूं। त एतिरी देरि में उथियो भॻो सो, वरी को पंहिंजो दोस्त हो, कतर कोए त अलाए किथे रहनि था, उते सभु अचनि था न जेके बि गल्फ कंट्रीज़ में रहनि था पाकिस्तानी, सो अचनि था उते, त मिलंदा बि रहंदा आहिनि असांखे उते। त वरी वठी आयो कंहिं इंडियन दोस्त खे, उनखे वरी तारीफ़ पे करायूं उन सां त इहे साबिक़ चीफ मिनिस्टर हमारे हू हुयो पाण पंजाब जो, सो साबिक़ चीफ मिनिस्टर फलाणो, इहो उन तारीफ़ करायो। त 2 मिंट वेठो, मूं चयो यार मैं कुरान शरीफ़ पढ़ना चाहता हूँ। त हू त 2 मिंट कचहरी करे उथी वियो, पर हू जो मुंहिंजे भरिसां वेठो पहिरीं खां मौलवी टाइप माण्हू, उनखे जे ख़बर पई पाकिस्तानी सियासतदान आहे, त हुनजो इंट्रस्ट वधी वियो मूंसां। पहिरीं त ईअं मिड़े ई सुवाल जवाबु कई, पाकिस्तानी ॾिसी कई, पोइ जो हुनखे ख़बर पई चीफ मिनिस्टर आहे, त पोइ त हुनजो शौक़ु वधियो। पोइ हुन इहो ॻाल्हियूं ॿाल्हियूं शुरू थियूं, त हुन मूंखे पोइ कचहरी वचहरी हाणे मूंखे डिघी आहे, यादि कोन्हे घणी बार किसो बि डिघो थी वेंदो। त हुन मूंखे चयो त जेका इंडिया जी ट्रेन वारो जेको हादसो थियो, सो बि इंडिया पाण करायो। त अहिड़ा पाण हादसा पाण सम्झूं था त पाकिस्तान में इहे हथरादू शयूं कयूं वञनि थियूं, पर उते बि इहे शयूं कयूं वञनि थियूं। ख़ासि तौरु इंडिया ऐं पाकिस्तान जे मसइले में इहे दहशतगर्दियूं पाण कराए, पोइ इंटरनेशनल इदारनि वटि उते पाकिस्तान खे दहशतगर्द डिक्लेयर कराइण लाइ करे। ऐं ख़ासि तौरु मोदी त इन्हनि शयुनि में मशहूरु आहे। जीअं राजस्थान में तव्हां ॾिसो त मुसलमाननि खे जेको माराई। अच्छा, लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे बि शामिल कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम अदी जी, तव्हांखे भलीकार चऊं था अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? अदी आऊं सैयद नियाज़ हुसैन शाह शिराज़ी पियो ॻाल्हायां, तहलके गोलारची ज़िले बदीन खां। भलीकार चऊं था अवांखे अवांजे पंहिंजे प्रोग्राम में, छा चवणु चाहींदव? हा, मुंहिंजो अरबाब गुलाम रहीम साहब खां हिकिड़ो सुवालु आहे। अर्ज़ु आहे त साईं, तव्हांजे दौर में जेके आरो प्लांट लॻा, अॼु खां तक़रीबन 15 साल अॻु, इन खां थी सघे मथे अरसो थी वियो, तव्हां वज़ीर अलावा ऐं नाज़मन वारो दौरो आरो प्लांट थरपारकर में लॻा, बदीन ज़िले में लॻा, ऐं ॿियो काफ़ी सारनि ज़िलनि में लॻा आरो प्लांट। त हाणे अर्ज़ु हीअ आहे त असीं आरो प्लांट जा मुलाज़िम असांखे 15 साल खां मथे अरसो थी वियो, पर अॼु ॾींहं ताईं असांजो मुस्तक़बिल उहो ई ऊंधाउ लॻो पियो आहे, न असां पका थी सघियासीं। असांजो पघार अॼु ॾींहं ताईं बि हींअर वञी 25,000 थियो आहे। सो ठीकु आहे, कॉल ड्रॉप थी चुकी आहे। सो ऐं जवाबु ॾियां? जी, छा चवणु चाहींदव? आज़ाद ॾिसो, असां त आरो प्लांट इंट्रोड्यूस करायो, उन ज़माने में त आरो प्लांट जो कॉन्सेप्ट ई कोन हो। ऐं इहो असां ॿुधंदा ज़रूरु हुआसीं त खारे पाणी मां मिठो पाणी थिए थो, ऐं समुंड जे पाणी खे माण्हू मिठो कनि पिया। सो असां इहे ज़रूरु लॻायासीं उन्हनि इलाइक़नि में जिथे खारो पाणी हो, थरपारकर में, बदीन में, ऐं इहो शायदि अञा अॻिते वधीक लॻनि आहे, पर उनखे फेल कया। जेके मुंहिंजे ज़माने जा आरो प्लांट लॻल आहिनि, वॾे पैमाने ते लॻल आहिनि, ऐं उन्हनि जी क्वालिटी सुठी हुई, ऐं उहो अञा ताईं बि हलनि पिया। ऐं जेके बाद में लॻा आहिनि, हिकिड़ो त नंढा हुआ, उनजी क्वालिटी ख़राबु हुई, हिकिड़े घर जो वारे प्लांट ॾिनो हुयो, माण्हुनि खे फेल थी विया आहिनि, बंदि पिया आहिनि। ऐं असां जेके अपॉइंट कया, हाणे इहो त इन्हनि खां पुछो, जेके जिन जी गवर्नमेंटूं आहिनि वेठा आहिनि, उन्हनि खां पुछो छो नथा पघार मिलनि। असांजे ज़माने में जो एग्रीमेंट कयो असां हुन कंपनी सां केतिरो अरसो, त उहो सॼी हुनजी मेंटेनेंस वग़ैरह उहा कंपनी बर्दाश्त कंदी। उन वक़्तु हलिया पिए, हाणे बाद में न पिया हलनि त साईं शिराज़ी साहिबु, हा तव्हांजा शिराज़ी वेठा आहिनि हुकूमत में, उन्हनि खां पुछो, मूंखां छो था पुछो? बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां त पंहिंजो उहो टेन्यूअर पूरो करे आया आहियो, ऐं तव्हां त बहितरीनु ख़िदमतूं पंहिंजूं सरअंजाम ॾिनियूं, ऐं यकीनन जेको हिकिड़ो इनिशिएटिव वठणु हूंदो आहे उहा वॾी ॻाल्हि आहे। ॾिसो न, जेके अवाम कॉल थो करे वेठो, उन मुंहिंजे हवाले सां त का ॻाल्हि कोन थो वेठो करे, बल्कि एप्रिशिएट थो करे वेठो। जी बिल्कुलु बिल्कुलु, सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु ठीकु। हाणे आरो प्लांट जो बि ईअं आम कमु त कोन हुन ज़माने में, इहो त माण्हुनि जे ज़हन में ई कोन आरो प्लांट बि का शइ थींदी आहे। असां इहो कोयले जे हवाले सां कोयले मां ॾिनासीं, कोयले जी कंपनी मां ॾिनासीं, हुन डिपार्टमेंट मां ॾिनासीं आरो प्लांट इंट्रोड्यूस कराए। ॾिसूं
कीअं थो हले, पर हाणे उहो त नओं नओं किसो असां जे करे कामयाबु वञा त मज़ीद हिन खे कयूं आहे। बल्कि असां पाणी जूं लाइनूं ॾिनियूं। मुशर्रफ साहिबु हिकिड़ो सिस्टम शुरू कयो शहरनि में भई जो फिल्टर प्लांट जो पाणी, इहो शहरनि में त ठीकु हो, कामयाबु हुयो। इहो वरी जेको आहे सो ॿाहिराड़ियुनि में बि मुशर्रफ साहिब जे ज़हन में इहो हो या आरो जो हो, पर उनखां वधीक सस्तो ऐं कामयाबु ही जेको नहरी पाणी आहे थर में। बल्कि तव्हांखे ॿुधायां, मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे लिगारी, हाणे हुनजो नालो हिन वक़्तु मूंखे विसरी वियो आहे, हिन तलहार मातली जो हिते किथे, मूंखे चईसीं जी तव्हां थर में पाणी ॾिनो आहे लाइनुनि में, असांजे इलाइक़े में बि ईअं पाणी, ऐं ॿिए दुनिया में ॿियनि हंधनि थिए थो पाणी जेको लाइनुनि वारो घरनि खे पुछे थो माण्हुनि खे पीअण लाइ पाणी। हिते जेकॾहिं लाइनुनि में पाणी ॾिजे त थी सघे थो, छो जो हिते नहरनि में पाणी त पहुचे ई कोन थो टेलनि ते, त माण्हू त वीचारा पोइ बदीन ज़िले जो ठटे जो खारो पाणी। मां इहो ई ॼाणणु चाहियां पई अवां खां हिन साइड खे कीअं था ॾिसो, हिन वक़्तु पाणीअ जी शदीद खोट आहे ऐं ॿ शयूं हमेशह पाण जेको आहे सो फेस कंदा आहियूं। मां हमेशह ॻाल्हि कंदी आहियां, हिन तरह जॾहिं ॻाल्हि निकिरंदी आहे त एरिड ज़ोन असांजो इलाइक़ा आहिनि, उन में या त ख़ुश्क सालीअ खे मुंहुं ॾींदा आहियूं या त असां ॿोॾि खे मुंहुं ॾींदा आहियूं। हिन वक़्तु मारवाड़ असांजा जेके माण्हू आहिनि, असांजा जेके मारवाड़ आहिनि, उन्हनि जूं तकलीफ़ूं तमामु घणियूं आहिनि। माण्हू लॾ पलाइण ते मजबूर आहिनि, दरिया जी वारी उॾंदे पाण ॾिसूं पिया, जॾहिं त दरिया खे पाण बादशाह चवंदा आहियूं। माण्हुनि जा ॾुख, माण्हुनि जा सूर, माण्हुनि जा अहंज, ऐं पाणी असांजो हिकिड़ो वाहिद वसीलो, सो समुंड बि ज़मीनूं गिड़काईंदो वञे पियो। कीअं ॾिसो था? ॾिसो दरिया जेको आहे सो इहा हिकिड़ी कुदरती शइ आहे, का इहा को अलाह न आहे, को बादशाह कोन्हे, इहो हिकिड़ी मख़लूक आहे। हिन में पाणी अचे थो आहे पंहिंजी जॻह ते ॻाल्हि आहे, पर हिन वक़्तु जेको मसइलो घणो इन करे पैदा थियो आहे, जेको मौसम जी तब्दीली आई आहे, डिले थिया आहिनि मौसम, सियारो लंबो हलियो आहे, उन में बर्फ़। ऐं हींअर गवर्नमेंट में न आहियां जो डिफेंड थो कयां, हालांकि गवर्नमेंटूं ई डिफेंड कंदियूं, जेका जाइज़ ॻाल्हि आहे उनखे तस्लीम कबो। हिन वक़्तु जेका शॉर्टेज थी आहे मिसमैनेजमेंट जी थी, जेको हले थी 20 सालनि खां, उहा अलॻि इशू आहे। उन में पाणी जेके मथे माण्हू वेठा आहिनि मुंड में, उहो जेके वॾा वॾा माण्हू आहिनि उहे पी था वञनि, हेठनि खे मिले कोन थो भर वारनि खे, उन्हनि जा वाटरनि जा मॉड्यूल वॾा वॾा आहिनि, सो उनजो बि इशू आहे। पर हिन वक़्तु जेको थियो बर्फ़ूं जेके आहिनि ॻरियूं कोन आहिनि, जेको सियारो वधीक हलियो उन करे बर्फ़ कोन ॻरी त पाणी वेठि कोन आयो, सो उन करे। पर हाणे त अची वियो आहे पाणी, मुंहिंजे ख़्याल में कुझु बहितर आहे सूरत हाल। हिकिड़ो माना हमेशह हिकिड़ो सुवालु हूंदो आहे त पाणी अचणु ठीकु आहे, हिकिड़ो कुदरती वसीला हूंदा आहिनि, कुदरती ज़रिया हूंदा आहिनि, पाणी पहुचंदो आहे, पाणी खे प्रिज़र्व करणु, पाणीअ खे महफ़ूज़ करणु केतिरो ज़रूरी आहे? ॾिसो हिकिड़ो इहो त हाणे प्रिज़र्व करण वारी जेका ॻाल्हि आहे, जेको मसइलो दरिया ते, त उहो त डैमनि में ई थींदो आहे। डैमनि जी पाण वटि मुखालफ़त थी आहे, उन में नियतनि जो वॾो मसइलो आहे, छो जो पंजाब जे ख़ासि तौर ते जेको हिन वक़्तु सिटिंग जेका रिजीम आहे फेडरल में, मतिलबु मुस्लिम लीग नून या उन जी जेका कंटिन्यूसली पंजाब में गवर्नमेंट हलंदी आई आहे, फेडरल में हलंदी आई आहे, त जेको मिसट्रस्ट पैदा थियो आहे सिंध सूबे ऐं पंजाब जे विच ते, उहो हिकिड़ो दफ़ो इशू थियो त नवाज़ शरीफ़ साहिब चीफ मिनिस्टर हो, उन जेको आहे सो जेके मथे चश्मा लिंक ऐं फलाणा इहे जेके आहिनि, जेके फ्लड जे लाइ खोलिया वेंदा, फ्लड जे ॾींहंनि में उनखे उन खोले छॾियो जॾहिं उहो चीफ मिनिस्टर हुयो, बग़ैर कंहिं परमिशन जे, जीअं हींअर था वेठा कनि तीअं। सो उहो खोलण जे करे पोइ सिंध जे माण्हुनि में मिसट्रस्ट थियो, पोइ उन्हनि वरी इहो कालाबाग डैम इशू त अंग्रेज़नि जे ज़माने में, जॾहिं सिंध अञा बॉम्बे सां गॾु हुयो, उन ज़माने खां इहो इशू हले थो त जेको दरियाए सिंध आहे उन ते राइट सिंध सूबे जो आहे, ॿिए कंहिं सूबे जो। इहो इशू तव्हांजे दौर में थियो? मुंहिंजे दौर में बि थियो, अलाह जी महिरबानी सां मूं उनखे सुठे नमूने टैकल कयो, ऐं मुशर्रफ साहिबु हालांकि कालाबाग डैम ठाहिण पियो चाहे, ऐं उन में बि को कैनाल कोन रखियल आहे, कैनाल कोन हुआ, उन वटि कैनाल कोन, सिर्फ़ु डैम जी ॻाल्हि हुई, जेका एॾो ख़तरनाक न हो। डैम में पाणी स्टोर थिया ऐं वरी हलियो अचिया, बिजली पैदा थिए हलियो अचिया, उहो माण्हुनि क़बूल न कयो, पर माण्हुनि खे शक इहो हो त जेको हींअर कयो अथनि इहे जेके कैनाल ताईं, इहो मिसमैनेजमेंट विदिन सूबो आहे, विदिन सूबे में बि गवर्नमेंटूं ऐं उनजा जेके ऑफिसर। पर इहा मिसमैनेजमेंट आख़िर केसीं ताईं रहंदी? माण्हू केसीं ताईं लोड़ींदा? हिकिड़ो त अलाह जेसि ताईं का सुठी गवर्नमेंट न आणे, का सुठी गवर्नमेंट ईंदी, इहो गवर्नमेंट जो कमु आहे, चीफ मिनिस्टर जो कमु आहे, मिनिस्टर जो कमु आहे, ऑफिसरनि सुठा ऑफिसर पोस्ट थियनि, इहे पैसनि ते पोस्टिंगूं ऐं इहे न थियनि, सुठा ऑफिसर रखिया वञनि। विच में हिकिड़ो मेमन साहिबु हुयो, नौशर फेरोज़ जो नालो एग्ज़ैक्टली मूंखे विसरी वियो आहे, इहो असां वटि नारा ते पोस्ट थियो, ऐं उन साॻी हिसाब दौर में पाणी टेल ताईं पहुचो, हिकिड़े ऑफिसर सिर्फ़ु, उहो सीडा जो चेयरमैन हुयो बसि,
त माण्हू सुठो थो अची वञे त कमु सही हले थो। सही सही चयो वेंदो आहे न त राइट पर्सन शुड बी ऑन राइट सीट। जॾहिं हाणे माण्हू सही मिनिस्ट्रियूं जॻह ते हिकिड़े मौजूद वटि हूंदियूं आहिनि, हलाईंदा ॿिया आहिनि, त पोइ मुल्क ईअं हलंदो न। इंचार्ज मिनिस्टर उहो हिकिड़ो हूंदो आहे, वरी हलाईंदो साहब ॿियो को आहे। सही सही। अंदरूनी मामला त ख़ैर तव्हां वधीक सुठे तरीक़े सां ॼाणो था ऐं इहे मामला कीअं ठीकु थींदा, कीअं दुरुस्त थींदा, इहो त हिकु आम माण्हू जो हिकिड़ो ख़्वाब बि आहे। हींअर आबादगार बि तमामु घणो परेशान आहे। मां उन हवाले सां बि तव्हांजा वीचार ॼाणणु चाहींदमि। आम माण्हू परेशान आहे, आबादगार परेशान आहे, हर तरफ़ हिकिड़ी परेशानी ज़रूरु उहा जेका उनजी लहर हले पई। अघु उहे नथा मिलनि माण्हुनि खे, आबादगारनि खे उहे अघु नथा मिलनि ऐं उहा ई शइ जॾहिं आबादगारनि ताईं पहुचे थी, जॾहिं उहे परचेस कनि था त उहे जेको अघु वठंदा उन खां वधीक परचेस कनि पिया। जी ॾिसो, जेको बायर आहे एग्रीकल्चर प्रोडक्ट्स जो, ख़ासि तौर सब्जियूं इहो या मसलन इवन काटन ताईं बि, काटन सां कपिड़ो ठहे थो या ॿाहिरनि मुल्कनि में वञे थो, त उहो जेको आहे बायर आहे सो शहरी आहे या वोकल आहे। उन्हनि जी ॻाल्हि रड़ कूक या उहो जेको गवर्नमेंट्स या जेके मुल्क में कंसर्न क्वार्टर आहिनि उहे ॿुधनि था। एग्रीकल्चर ज़मींदार माण्हू जो न को उन्हनि जी का यूनियन आहे, न को सिलसिलो आहे, न को रड़ कूक आहे। उहे वीचारा वोट असां जड़नि खे ॾेई वञी घर सुम्ही था पवनि। सो उन जे करे उन्हनि जी हाणे ॾिसो इनपुट महांगा आहिनि, यूरिया महांगो आहे, DAP महांगो आहे, अलाए 4-4 हज़ार 8-8 हज़ार। मूंखे त रिसेंट रेट जी ख़बर कोन्हे, ऐं ज़मीनदारी अॼुकल्ह पाण कोन पियो कयां, ठेकनि ते ई बनियूं ॾेई छॾियो अथऊं। सो उहो महांगा आहिनि। ऐं हाणे ॾिसो न, जेके कणिक महांगी कणिक जे आऊं हक़ में कोन हुउसि, अॻ में बि कोन हुउसि, हाणे बि कोन, पर उनजो एतिरो रेट त न हुजे जो ज़मीनदार अफोर्ड ई न करे सघे, या वरी इनपुट घटाइनि। इनपुट कोन था घटाइनि, कणिक जो रेट हाणे 2-2.5 हज़ार करे छॾियो अथनि। उहो ज़मीनदार जेको आहे सो हुनखे कुझु कोन थो पोखणु छॾे ॾींदा। इन हवाले सां आसिफ़ ज़रदारी साहिबु जेको रेट वधायो हो उहो बहितर हो, पर हाणे ओतिरो बहितर ग़रीब माण्हू जो खाइण वारो उहो नथो अफोर्ड करे सघे। इन करे इनखे बैलेंस कनि न। इनपुट्स जेके आहिनि, मिसाल यूरिया जेको गैस आहे पंहिंजो, या नेचुरल गैस, सुई गैस जंहिंखे पाण चऊं था हिते, उहा सिंध गवर्नमेंट जी आहे। उहा जेके बि कंपनियूं आहिनि उन्हनि खे सस्ती ॾिनी थी वञे। हालांकि उहा शइ सिंध गवर्नमेंट जी आहे, गैस सस्ती थी ॾिनी वञे, वरी जेको उन मां यूरिया वग़ैरह ठहनि था उहे महांगा। उन ते कंट्रोल कनि न, उन जा रेट ठीकु कनि, यूरिया जा, हिननि जा, DAP जा, या दवाउनि जा जेके वापारी आहिनि उहे गड़बड़ था कनि। ऐं जॾहिं वरी एग्रीकल्चर मसइलनि हुजे, मिसाल को ॿिज जो जॾहिं अचे, वठण जो वारो अचे त महांगो, वरी उहा शइ लहे त वरी सस्ती। हाणे इहो त ई कनि था विच में वापारी आहिनि, इहे गड़बड़ था कनि। इन्हनि खे को हिकिड़ो हुजे, मॉनिटर करण वारो को हुजे न। सही सही। हिकिड़े क़िस्म जो साइकिल पियो थो हले, पिया था ॾिसूं, पियो थो हले, पुछण वारो ई कोन्हे। जी बिल्कुलु, न पुछण वारो पाण ई उहो बिज़नेस कनि था, हुकुमरान। अच्छा सर, उन खां अलावा मां ज़रूरु पुछणु चाहींदमि, अव्हांजी PTI में बि शिरकत रही, उन खां पोइ वरी उन खां अलहदगी, इहे छा मामला हुया? मामला जेके मुल्क में हुआ उहो ई हुआ। कीअं एक्सप्लेन कंदो? इहे त जेको आहे प्रोग्राम हिन सां आया कोन हुआसीं, पर बहरहाल पोइ मूंखे इहो मौक़ो मिलियो त वरी GDA में हुउसि अॻु में, ऐं PTI में हुयुसि, पर पोइ वरी हालात जेके बीठा अची उन में मरो या मारायो उहा असां में हुई कोन। इन करे चइबो आहे शराफ़त वारी सियासत असां पंहिंजी कयूं, जेका पुराणी आहे। सही सही सही। अच्छा, ही सियासी इतिहाद त ठीकु आहे। PTI में हिकिड़ी ॻाल्हि आऊं चवंदुसि, जेका सिंध जी जेका क़यादत हुई उहा ठीकु न हुई। हा, उहा बि बिल्कुलु ठीकु न हुई। न उनखे सिंध जे ॿारहणनि सां वास्तो हो, न उनजे मसाइल जी ख़बर हुई, ऐं न उन्हनि करणु पिए चाहियो। सो उन्हनि में बि मुंहिंजा 2-3 दफ़ा झेड़ा थिया, जेके तव्हां ॿुधा हूंदा, गवर्नर हाउस में बि, इवन इमरान ख़ान जे सां। हा, त उहो बि झेड़ा इन ॻाल्हि ते थिया त बाबा तव्हां बि इहो साॻियो हाल आहे तव्हांजो, त पोइ असां अलाए कहिड़े शौक़ में तव्हां सां शामिलु थियासीं। इहो बि मसइलो हो। सियासी ही इतिहाद थींदे त ॿुधंदा आहियूं, स्क्रीन ते ॾिसंदा आहियूं, डिस्कस थींदो रहंदो आहे, मुख़्तलिफ़ जेको आहे टॉक्स ॿुधंदा रहंदा आहियूं। आम माण्हू खे हुन सां कहिड़ो फ़ाइदो थिए थो? अवाम खे कहिड़ो फ़ाइदो? छा सां? इतिहादनि सां, सियासी जेके इतिहाद थियनि था। ॾिसो, इहे पार्टियूं जेके ठहनि थियूं, जेकॾहिं अवाम उनखे वीचारो अखियूं बंदि करे, ॾिसो न, पीपल्स पार्टी खे त माण्हू भुट्टे साहिब जे नाले ते, पोइ शहीदनि जे नाले ते हेसि ताईं वोट ॾींदा आया आहिनि, पर जॾहिं हिकिड़ो बिना पुछा ॻाछा जे वोट मिली थो वञे त हुनजो क़दुरु कोन थो हुजे, पोइ उन्हनि खे त को फ़ाइदो कोन थो थिए। पोइ उन्हनि जो नालो उन्हनि जो इस्तेमालु थो थिए, वोट मिली था वञनि, हुकूमतनि में पहुची था वञनि माण्हू, पोइ माण्हुनि खे कंसर्न ई कोन हूंदो आहे। अवाम हिकिड़े माण्हू बाय नेचर हूंदो आहे त अवाम जा मसइला हल थियनि, मूंखे अलाह ताला मौक़ो ॾिनो आहे त माण्हुनि ताईं उहो पहुचायां फैसिलिटीज़,
या अल्लाह ताला मूंखे हिकिड़ो जज़्बो ॾिनो थर जे माण्हुनि वोट त ॾींदा आया पर मूंखां पुछण त केरु कोन थियो आयो त हीउ कमु ऐं इहे जेके शयूं माण्हुनि जे त नॉलेज में ई कोन हुयूं जेके मूं कयूं न माण्हुनि खे थोरी माण्हुनि खे अंदाज़ो ई कोन को थर में पका रोड ठहंदा माण्हुनि खे सोचियो बि कोन जॾहिं मूं चयो न त माण्हू चवंदासीं कीअं ठहंदा रोड इहे वारी में रोड कीअं ठहंदा मूंखे यादि आहे डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन हुउसि त मूं रोड ठाराइणु शुरू कया तॾहिं त एतिरो फंड बि कोन आहे त उहो असांजा मेंबर पुछंदासीं पका रोड मूं चयो यार सऊदी अरब में आऊं इतफ़ाक़नि उमिरि ते सऊदी अरब वियुसि त मूं रोड ॾिठा मूं रोड मुंहिंजा सऊदी अरब जो इलाइक़ो बि तक़रीबन थर ओड़ो ई आहे जबल ऐं थर ऐं मिक्स आहे त उते ठही सघनि था थरपारकर में छो नथा ठही सघनि पैसा वधीक लॻंदा पर रोड त ठही वेंदो उतां खां ई मुंहिंजो इहो कॉन्सेप्ट हो त रोड ठहणु खपनि बिल्कुलु ठीकु अच्छा आम आवाम जेको आहे सो अव्हांखे ॿुधे पियो ऐं जॾहिं अव्हां स्क्रीन ते अपियर थियो था त माण्हू इलाही चाह सां इलाही शौक़ सां अव्हांखे ॿुधनि था इहो ई रीज़न आहे जो काफ़ी सारी कॉल्स बि अचनि पियूं अच्छा काफ़ी सारियूं अचनि पियूं पर कुझु शामिलु कयूं पिया अव्हां खां इहो ज़रूरु ॼाणणु चाहींदसि त अव्हां पंहिंजी ख़िदमतुनि मां केतिरो मुतमइन आहियो जिथे बि अव्हां कमु कयो आहे जेतिरो बि कमु कयो आहे अरबाब साहब केतिरो पाण मुतमइन आहे अल्लाह जी महिरबानी सां मूं को पंहिंजे पर्सनल इंट्रस्ट में कमु कयो कोन्हे मूं माण्हुनि जे इंट्रस्ट में कमु कयो आहे मिनिस्टर चीफ मिनिस्टर MNA MPA चेयरमैन ज़िला काउंसिल खां वठी आऊं जेको चेयरमैन ज़िला काउंसिल बींग हिकिड़ो त मेंबर डिस्ट्रिक्ट काउंसिल थींदो आहे पोइ चेयरमैन थींदो आहे न उन मेंबर डिस्ट्रिक्ट काउंसिल खां शुरू थियो आहियां अल्लाह जी महिरबानी सां मूं पंहिंजे ज़ात लाइ या मूं पंहिंजे औलाद लाइ को कमु न कयो आहे मूं माण्हुनि लाइ कमु कयो आहे मुतमिन आहियां उन हवाले सां मुतमिन आहियां पर अल्लाह वटि क़बूल आहे न आहे उहो अलाह खे ख़बर सही बिल्कुलु ठीकु छो त माण्हू अवाम जेको आहे सो इलेक्ट करे अव्हांखे आणनि था उन्हनि जे लाइ कमु न कयो वञे त पोइ इंसान मुतमिन या त वरी अवाम ॿुधाए सघे थो उहो मुतमिन आहे पॉज़िटिव तव्हांजे लाइ कॉमेंट्स अचनि पिया उहो त जेको सुठो कमु आहे उनखे त ज़रूरु साराइजे थो अवां ॾिसो GDI जी ॻाल्हि आरो प्लांट वारे रड़ कई न हाणे इहो मूं त हुनखे कोन चयो त गोलाड़ची मां वेठो हो तूं मुंहिंजे हक़ में ॻाल्हाइजां जी बिल्कुलु अच्छा GDI जी बि ॻाल्हि कंदमि PTI जी बि ॻाल्हि कंदमि ॿिन्हिनि सां तव्हांजा इख़्तिलाफ़ रहिया ॿिन्हिनि खां विंधार थी वियो ऐं अवां उन सियासी इतिहाद जो घणे वक़्तु ताईं उहो हिसो नथा बणिजो उनजा काफ़ी सारा रीज़न्स ज़रूरु पोयां आहिनि उन चैप्टर खे नथा खोलियूं मां इहो सिर्फ़ु ॼाणणु चाहींदमि अवां पंहिंजी पार्टी पोइ भला छो नथा ठाहियो इहो को ख़्यालु कॾहिं पैदा थियो मुंहिंजी पार्टी आहे पीपल्स मुस्लिम लीग मूं ठाही जॾहिं दुबई में हुउसि त पीपल्स मुस्लिम ठाही उन जो ई असां इतिहाद कयोसीं GDA सां मूंखे को इख़्तिलाफ़ कोन हो पंहिंजो ज़ाती इख़्तिलाफ़ या अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि कोन हुई पर इमरान ख़ान जेको आहे सो जेको नओं सियासतदान आयो पाकिस्तान में ऐं हुन जेका इहा शुरूआति कई पंहिंजो UNO में जेका तक़रीर कई या जहिड़े नमूने सां ॻाल्हाईंदो हो या ॻाल्हाई पिए हालांकि हुनखे सियासी तजुर्बो कोन हो या हाणे पॉलिटिकल ॻाल्हि करणु खपे अलाए न करणु खपे पर हुनखे सियासी तजुर्बो बिल्कुलु न हो गवर्नेंस जो तजुर्बो न हो जीअं हिते पुराणियूं ट्रेडिशनल गवर्नमेंटूं हलनि थियूं ऐं उन में हिकिड़ा गुड गवर्नेंस या हिकिड़ा MP MNA चङा ईंदा आहिनि उहे पंहिंजे इलाइक़नि में कमु कराईंदा आहिनि या उन्हनि जा हल्का हूंदा आहिनि उन्हनि खे संभालियो वेंदो आहे वरी उहो अॻिते हली हाणे ॾिसो न हीअ 20 सालनि खां पीपल्स पार्टी हले थी इहे कहिड़े ज़ोर ते थी हले MP MNAs खे खुली छुटी आहे हिकिड़ा पैसा था कमाइनि हिकिड़ा कमु बि कंदा हूंदा या छा त उहो इमरान ख़ान में न हुयो इमरान ख़ान जो कॉन्सेप्ट इहो त सॼो मुल्क हिकिड़ी कॉन्स्टिट्यूंसी आहे सभु मूंखे माण्हू वोट था ॾियनि तंहिं करे हुनजो कॉन्सेप्ट वरी जी अमेरिका इंग्लैंड ॿियनि ॿाहिरनि इहो इन टिप जो हो इन टाइप जो हुयो सो उहो वरी हिते पाकिस्तान में हाणे ॾिसो न हीउ पाकिस्तान पुराणो बैकवर्ड इलाइक़ो आहे हिते जो कॉन्सेप्ट माहौल माण्हुनि जो पुराणो ॿिए क़िस्म जो आहे सो इमरान ख़ान जे कॉन्सेप्ट खे बाए करण लाइ को टाइम कोन त लॻो या बहरहाल मैच न थियो पर मूंखे उन खां बि का ज़ाती शिकायतूं पाण खां कोन हुई पर मूंखे जेका हिते जेका सिंध में जेका हुनजी हुई न उहो नाराज़ ज़रूरु थींदा जो मुंहिंजी ॻाल्हियूं ॿुधंदा तव्हांजे हिन ते भले थियनि आऊं त परवाह कंदो कोन आहियां न मूं कॾहिं पीपल्स पार्टी नवाज़ शरीफ़ जी जेका कमियूं कोताहियूं हूंदियूं हुन सां गॾु हूंदोसि ऐं ॻाल्हाईंदोसांसि ऐं सो उन्हनि जी जेका हिते हुई लीडरशिप सिंध जी हिकिड़ी त हुई सभु कराची जी उन्हनि खे इंटीरियर सिंध जी ख़बर ई कोन्हे इंटीरियर सिंध सां हुनजो इंट्रस्ट ई कोन रखंदा ऐं हिकिड़ो एका दुका जेकॾहिं हुआ बि सही सो कॉल्ड सिंधी ॻाल्हाए ऐं सिंधी बणजण वारा सो उहो उन्हनि जो बि तरीक़ेकार जेको आहे सो ॿियो हो जंहिंसां आउं एग्रीड कोन हुउसि आउं हमेशह कम खे तरजीह ॾींदो आहियां माण्हुनि खे फैसिलिटीज़ पहुचाइणु हाणे ॾिसो न थर में जेको इहो हेल्थ कार्ड वारो कमु थियो
इहो अलाह जी महिरबानी सां असां ई हुते ॻाल्हायो जंहिं ते इमरान ख़ान अनाउंस कयो हेल्थ कार्ड, जंहिंसां वॾो माण्हुनि खे फ़ाइदो पहुतो। हेल्थ कार्ड जो ग़रीब पथर जो माण्हू अफोर्ड ई नथो करे सघे। हिते सुठनि सुठनि अस्पतालनि में इलाज थिया उन्हनि जा, माण्हू मूंखे मिलिया कई अहिड़ा काफ़ी। साईं असां इहो एतिरो ख़र्च थियो की वॾियूं वॾियूं बीमारियूं उन्हनि में माण्हुनि खे फ़ाइदो थियो। त इन क़िस्म जा कमु जेको आहे सो भई माण्हू नेठि त मरी वञिणो आहे न सभिनि खे, त कुझु करे वञे माण्हू। बिल्कुलु 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 सही चयो। अच्छा, अॼु बि हिकिड़ो सुवाल ज़रूरु पैदा थिए थो त छा सिंध में का अहिड़ी पार्टी जुड़ी नथी सघे, जनम नथी वठी सघे, जंहिंजो हिकिड़ो ई उनजो स्लोगन हुजे त असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु आवाम जे लाइ प्योरली कमु करणो आहे? मोराई साहब तव्हांखे सवाल ॾिनो आहे छा? सवाल ख़ैर सुठो आहे सवाल। मोराई साहब इन ते मुंहिंजे ख़्याल सां तव्हां सुठे अंदाज़ में तव्हां ॻाल्हाए सघो था, प्लीज़। ॾिसो, हिकिड़े ते सिंध जा असांजा जेके सियासतदान आहिनि उहो या त जंहिंजे पोयां वोट बैंक हुजे, मसलन काड़ी पार्टी पीपल्स पार्टी आहे, उनखे सिंध में भुट्टे साहिब खां वठी उनजो वोट बैंक ठही वियो आहे। माण्हू अखियूं बंदि करे भुट्टे साहिब जे नाले ते वोट ॾींदा हुया। पोइ वरी बेनज़ीर साहिब आहे जे अञा ताईं तो नालो कुटिजे पियो, जंहिंजी खटी खाइनि पिया सभु ज़रदारी साहिब ऐं ॿिया, त उहो हिकिड़ो वोट बैंक ठही वियो आहे। त हाणे जेके कैंडिडेट आहिनि जेके हेठियां सूबाई जा या MNA जा, हाणे उन्हनि सां केरु ज़्यादती करे, लफ़्ज़ त ग़लति पादर हणे त बि उहो छॾींदा कोन, छो जो वोट बैंक होॾां बीठो आहे। साॻे तरीक़े सां इमरान ख़ान साहिबु वोट बैंक बि वियो, तंहिं करे हालांकि हुते को इज़त कोन थींदी त बि माण्हू बीठा हूंदा। इवन नवाज़ शरीफ़ सां पंजाब में वोट बैंक बीठो त माण्हू नवाज़ शरीफ़ सां हुआ। त हाणे वोट बैंक जंहिंसां गॾु बीहंदो आहे माण्हू उन सां गॾु बीहंदा आहिनि। पोइ अलाए अकेले शख़्सियत हुजे या पूरो ग्रुप हुजे छा हुजे, असां वटि जेके जिन माण्हुनि जा या कंहिंजो ज़िले में असरु आहे, मुख़्तलिफ़ माण्हुनि जो ग्रुपनि जो, जीअं शिराज़ी साहिबनि जो हुयो असरु, हाणे त अलाए टोड़े छॾियो आहे, ज़रदारी साहिब या आहे, त उहो ठटे में, असांजो थरपारकर में लियाकत जतोई जो दादू में, ओला मुस्तफ़ा जतोई वारनि जो नौशरो फरोज़ मोरो इन पासे, या इवन नवाबशाह में पीर साहिब जो सांगड़ में या खैरपुर में, ईअं मुख़्तलिफ़, या इवन तव्हांजा मेयर साहिबनि जो घोटकी में, इहे ग्रुप्स आहिनि, मुख़्तलिफ़ पॉकेट्स आहिनि। इहे कंहिं हिकिड़े माण्हू ते मुतफ़िक़ कोन था थियनि, या त वरी मुतफ़िक़ थी हिकिड़े, जीअं उन ज़माने में ॾिसो इतफ़ाक़ थियो या जेको बि थियो, मुशर्रफ साहिब मूंखे नॉमिनेट पहिरीं अली मोहम्मद मेयर साहिब खे कई, माण्हुनि जो रीज़न्स छा हुयो, अली मोहम्मद मेयर साहिब खे वरी उन्हनि जेको आहे सो हटायो, मूंखे कयो, ऐं मुंहिंजो बि थियणु इतफ़ाक़ हो, थी वियो ऐं डिलीवर करियोसि। हाणे जेके उन ज़माने माण्हू असां सां गॾु कोलिशन में बीठा हुआ उहो बीजी विया, ऐं हिकिड़ो ग्रुप पार्टी ठही वई। असां जेको नेक्स्ट इलेक्शनूं थियूं, लोकल बॉडियूं इलेक्शन, उन में असां कामयाबु थी वियासीं, पर पोइ वरी मथां बेनज़ीर साहिब वारो हादसो थी वियो, जंहिंजे करे पोइ सॼो ॾेई वियो। हा, त उहो हिकिड़ो इतफ़ाक़ ठही वञे त उहो बि थिए थो, या वरी माण्हू, भुट्टो साहिब बि ॾिसो न आयो अयूब जे ज़माने में, भुट्टो साहिब, ऐं उन हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि कई जंहिं ते माण्हुनि खे अपील थियो, माण्हू बांग्लादेश ऐं उहो टुटी विया हलिया, इतफ़ाक़ थियो भुट्टो साहिब हिते लीडर थी वियो। ईअं इतफ़ाक़ थियनि था। त हाणे हींअर वक़्तु माण्हू विलिंगली कंहिं हिकिड़े माण्हू ते अचनि था, तूं असांजो लीडर ऐं अॻिते थी, असीं था पार्टी ठाहियूं, मुंहिंजा ख़्याल सां हिक ॿिए खे तस्लीम करण लाइ माण्हू तयारु कोन्हे। या मसलन हींअर हले थो पंहिंजो ज़ुल्फ़कार जूनियर, हाणे इनखे को भुट्टे साहिब जे नाले ते माण्हू जेकॾहिं अलाह करे उनमें को अहिड़ो हुजे जो हू माण्हुनि खे अटैक करे या माण्हुनि सां गॾु बीहनि त बीहंदा, या जीअं बेनज़ीर साहिब आई उन ते मुतफ़िक़ थिया, उनखे माण्हुनि वोट बि ॾिना। असुलु इहो फ़ैसिले कराइण वारी अवाम हूंदी आहे, अवाम जंहिंजे पोयां बीह वेंदी, पोइ वॾेरा जिन खे इलेक्शनूं लड़णियूं आहिनि न, ॾिसो न इमरान ख़ान मां घणा माण्हू ख़ुशि कोन हूंदा कंहिं ज़माने में जॾहिं पार्टी ठही पिए, छो उनजो बिहेवियर थोरो इन क़िस्म जो आहे, पर वरी जॾहिं वोट बैंक उन सां गॾु बीहो, पोइ कैंडिडेट्स मजबूर आहे उन सां पोयां हलण लाइ। ईअं ई इन तरीक़े सां अवाम जेकॾहिं कंहिंखे सपोर्ट कंदी न, कंहिं बि हिकिड़े लीडर खे, त पोइ जेके वॾेरा आहिनि जेके इलेक्शनूं लड़ण वारा, उहो पोइ टिकट वठण लाइ मजबूर था थियनि उन पार्टी वटि। इहो त बिल्कुलु ठीकु ॻाल्हियूं आहिनि। वेल, मां इहो ज़रूरु चवणु चाहींदमि त अरबाब साहिब खे इंटरप्ट करणु ॾाढो ॾुखियो आहे, ॾाढो ॾुखियो आहे। ख़ैर, मां इहो ज़रूरु हिते चवणु चाहींदमि त असांजे साम्हूं उहा, ख़ैर अॼु अञा ताईं उहा पार्टी का न अची सघी आहे जंहिंजो सिर्फ़ु हिकिड़ो ई नारो हुजे त अवाम अवाम
सिर्फ़ु अवाम जॾहिं त अचणु खपे। हिन तरह जूं ग्रेट पर्सनैलिटीज़ असां वटि मौजूदु हुजनि पोइ बि असांजे साम्हूं उहा का पार्टी न अची सघे त पोइ हिते सवाल करणु त मुंहिंजे ख़्याल सां बजा थिए थो। अच्छा, उन खां अलावा सर मां ज़रूरु इहो पुछणु चाहींदसि त मुराद अली शाह साहिब जो जेको जनरल हिकिड़ो तव्हांजो राय हो, तव्हांजा कॉमेंट्स वठणु चाहींदासीं त मुराद अली शाह साहिब जा कम ऐं उन्हनि जो जेको वॉट एवर जेतिरा बि उन्हनि जा कम रहिया आहिनि हिन वक़्त ताईं, हींअर बि उहे जेको आहे सो हिकिड़ो पंहिंजी उन सीट ते आहिनि, उन कीअं था ॾिसो? मुंहिंजे ख़्याल में हीउ पॉलिटिकल त हुयो कोन, इन करे या नो कमेंट्स चवां त बहितरु रहंदो, छो जो हीअ जेका गवर्नमेंट आहे इहो मजमूओ आहे घणनि माण्हुनि जो। हिकिड़े मुराद अली शाह एज़ अ चीफ मिनिस्टर कोन्हे, उते चीफ मिनिस्टर अदी बि आहे, चीफ मिनिस्टर साहिबु ज़रदारी साहिब बि आहे, बिलावल भुट्टो ज़रदारी बि आहे, अली हसन ज़रदारी बि, घणा चीफ मिनिस्टर आहिनि, त मुराद अली शाह वीचारे हिकिड़े खे छो असां हुनखे। न पर तव्हां जेको आहे सो माशाल्लाह सां एतिरो सुठे तरीक़े सां कमु कयो आहे त तव्हां हिकिड़ा हालांकि हू हिकिड़े डिक्टेटर जी गवर्नमेंट हुई, पर उनजे बावजूदि अलाह जी महिरबानी सां आउं चीफ मिनिस्टर हुउसि, आउं ई चीफ मिनिस्टर हुउसि। हिकिड़ो त मुंहिंजी पंहिंजी तबियत ई हूंदी आहे जो आउं उनखे अलाह जी महिरबानी सां एडमिनिस्ट्रेटिवली हलाईंदो आहियां। मूंखे यादि आहे तव्हां पहिरें ॾींहुं जॾहिं चीफ मिनिस्टर थियुसि ऐं ओथ खणी जॾहिं आउं गवर्नर हाउस में वियुसि त अख़बार वारा बीठा, उन्हनि इशरतुल इबाद उते हुयो गवर्नर, जेको शहरनि जी सियासत उन्हनि जे हवाले हुई MQM जे। सो अख़बार वारनि जॾहिं सुवालु पुछियो त गवर्नर खां, त आउं बीठो हुउसि त मूं चयो भाई चीफ एग्जीक्यूटिव में हूँ सूबे का इधर बात करो, गवर्नर चीफ एग्जीक्यूटिव नहीं है। त माण्हू पाण चवंदा आहिनि न देयर इज़ अ मैन बिहाइंड द गन। जीअं मूं हींअर तव्हांखे जहाज़नि जो पियो चयो त जहाज़ पाण ई कोन हलंदा आहिनि, को माण्हू हलाईंदो आहे, ऐं उहो जेकॾहिं को दिलि वारो वेठो हूंदो त उअं ई हलाईंदो, जंहिं को बुज़ुल वेठो हूंदो हुन खां हलंदो, कोई लैंड ई न पिया थियनि हिननि खां जहाज़ इंडिया वारनि खां। इहो जो मोटरवे ते लैंड पिया कनि, मूं ते ॿुधो त लैंड ई न पिया थियनि, हथ पिया ॾकंदा त लैंड छा थींदो। बिल्कुलु बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु दुरुस्त। असां वधीक कंटिन्यू कयूं था पर वक़्तु थी वियो आहे नंढड़ी ब्रेक जो, शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे। नाज़रीन ॾिसंदा रहिजो सुबुह में। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवंदसि तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं अॼु जो प्रोग्राम यकीनन तव्हांजे लाइ बि ॾाढो इंट्रस्टिंग, ॾाढो बहितरीनु प्रोग्राम ताईं पहुची रहियो आहे ऐं तव्हांजो इंट्रस्ट बि ख़बर पवे पई। अच्छा, हिकिड़ी कॉल अटेंड करे था वठूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, तव्हांखे भली कार चऊं था, पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां खां पिया ॻाल्हायो? अभी जामशोरे खां मेहरान सोसाइटी खां अब्दुल कादिर साहड़ थो ॻाल्हायां। जी, भली कार चऊं था, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अरबाब साहब सां ॻाल्हाइणो आहे? बिल्कुलु बिल्कुलु, ॿुधनि पिया, ॻाल्हायो। अमांजो सवाल ॿुधणु चाहींदासीं। केरु आहे, छा ॿुधाई? मेहरान सोसाइटी खां पाण अब्दुल कादिर साहड़ पियो ॻाल्हायां। अब्दुल कादिर साहड़ साईं? साहड़ थरपारकर खां? न सर, आहियां बेसिकली मेहड़ जो, दादू जो। अच्छा, हिन पासे बि साहड़ आहिनि। असांजी नोएडा कम्युनिटी में बि साहड़ हिकिड़ी सब कास्ट आहे। इहो ई तव्हां खां पुछणो हो त मूंखे नबी सर साहड़ जा साहड़ मुंहिंजा दोस्त आहिनि, उहे पुछनि पिया त अरबाब साहब बेसिकली साहड़ आहे, बाद में नोएडो कन्वर्ट थियो आहे, हाणे अरबाब आहे, या छा हक़ीक़त आहे सर? छा चए? ओके सर, अरबाब साहब कोई ॿियो सवाल आहे तव्हांजो? आज़ाद ॾिसो, असांजे साईं जे दौर में जेके कम थिया, रोड थिया अरबाब साहब जे दौर में थर ॾे, छा उन्हनि जी जेका अॼुकल्ह मां इहो ॿुधण में आयो त साईं तख़्तियूं लाहे वरी उहो पंहिंजी पीस पार्टी पाण इहे छा हक़ीक़त आहे? आवाज़ सम्झ में नथो अचे। ओके ओके, थैंक यू। छा चई सर? थोरो सिग्नल्स जो प्रॉब्लम आहे त आवाज़ सही सम्झ में मूंखे बि कोन आयो आहे। साहड़ कम्युनिटी ते पे ॻाल्हायूं। आई डोंट नो, तव्हां वधीक सम्झी सघिया हूंदा। न, मुंहिंजे ख़्याल में जेको नालो वरितई साहड़नि जो ॻोठु नबीसर थर में आहे, ही वरी साहड़ आहे दादू जो। हाणे साहड़ या मूरा कम्युनिटी असांजी कम्युनिटी में बि आहे, ॿिया बि आहिनि। हू चवंदा असां तव्हांजी नोएडा क़ौम में आहियूं। अच्छा, कास्ट जो कोई मामलो आहे? हा, इहो शायदि इहो पियो पुछई अलाए छा पियो पुछई। साहड़ आहिनि त सही। इन जे पोयां मतिलबु इहो छा आहे, असल हक़ीक़तनि जी छा आहे? ॾिसो न, कम्युनिटी हिते क़ौमुनि जा मसइला इलाही पुराणा आहिनि उन में। हाणे असां मूंखे त पाण आऊं एॾो पुराणो आहियां कोन, ख़बर न आहे, न मूंखे शुजरनि जी ख़बर आहे, पर साहड़ जेको सब कास्ट आहे असांजी क़ौम में बि। हिकिड़ा साहड़ वरी दादू में साहड़ मूरा कम्युनिटी हिकिड़ी
असां वटि बि आहे नोहडियन कम्युनिटी में हिकिड़ा वरी मूरा मोरे में रहनि था पाण उहे असल असांजी कम्युनिटी जा आहिनि या छा आहे सो मूंखे पाण ख़बर कोन्हे पर साड़ साहिब अलाए छा पिए चई हिन वरी साड़ नालो ॿुधी वरी उते थर वारनि साड़नि सां कंटेक्ट कयो हूंदो त उहे थर वारा साड़ असांजी कम्युनिटी जा आहिनि। सही सही सही। अच्छा सर अव्हां माशाल्लाह सां एतिरी सुठियुनि पोस्ट ते रहिया आहियो ऐं जॾहिं मिनिस्टरशिप अव्हां संभाली वॾा वज़ीर रहियो अव्हां त उन वक़्त जा चैलेंजिस कहिड़ा हुया वॾा चैलेंजिस जंहिंखे तव्हां फेस कयो? आउं त चवंदुसि पाकिस्तान में सभ खां वॾो चैलेंज करप्शन आहे। मेन चैलेंज जेको करप्शन आहे करप्शन जे करे चङो कमु बि ख़राबु थो थिए छो जो करप्शन जे करे हेठि जेको ऑफिसर आहे जेको आहे उहो पोइ कमु सही नथो करे पोइ इंट्रस्ट हुनजा पंहिंजा पैदा था थियनि ऐं करप्शन ई मेन जेको ऐं बैड गवर्नेंस मिसमैनेजमेंट इहे सभु इशूज़ आहिनि। ॿियो असांजे सिंध में ई जेको ग्रुपिंग ऐं ग्रुप वग़ैरह जेके उहे ब्लैकमेल कनि था उहे हुकूमतनि खे सही नथा हलणु ॾियनि उहे जेको सिटिंग चीफ मिनिस्टर आहे हुनखे ब्लैकमेल कंदा आहिनि। असांजी गवर्नमेंट त कोलिशन गवर्नमेंट हुई न हीअ त पीपल्स पार्टी गवर्नमेंट के अहिड़े क़िस्म जा इशू न आहिनि उन्हनि जो माण्हू खटी था अचनि हिकिड़े ई वोट ते ऐं उहो चूं चुरांद बि कोन कंदा आहिनि छो उन्हनि जो त इलेक्ट थियण बि पीपल्स पार्टी हथ में आहे न पंहिंजे मुड़ुसी सां त कोन था खटी अचनि पर हाणे त जेको हुकूमत आहे उनजो त हाणे वोट बैंक ते बि नथा डिपेंड कनि उहे वरी कंहिं ॿियनि तरीक़नि सां खटी था अचनि इहो फॉर्म 47 ते सो उन्हनि खे त इशू बि न आहे पर असांखे इशू हूंदो छो जो मुख़्तलिफ़ जेको कोलिशन जा माण्हू हूंदा उन्हनि जा प्रॉब्लम्स अलॻि हूंदा पोइ उहे वरी उनजे बावजूदि बि असां कंट्रोल करे गवर्नेंस कई बहितर किथे किथे जेके उसूली ॻाल्हियूं हूंदियूं पोइ हुन में आउं इहो रिआयत न कंदोसि को केरु MP MN या छा आहे या उहो थो चए जेकॾहिं हुन में को ग़लति हूंदो हुनजो माण्हू त हुनखे आउं पनिश कंदोसि अलाह जी महिरबानी। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा हिकिड़े बहितरीनु उहिदे ते रही करे अरबाब गुलाम रहीम साहिबु बहितरीनु जेको ॾिसो हिकिड़ो असां सुठा कमु कंदा आहियूं त इंसान खे ख़ुशी हूंदी आहे त ही कम मूं बहितरीनु कया आहिनि हिकिड़े उहिदे ते रही अव्हां कहिड़ा बहितरीनु कम कया जिन जी अॼु बि अव्हांखे तमामु घणी ख़ुशी आहे? ॾिसो इलाही कया हाणे उनखे घणा यादि जीअं हींअर आरो प्लांट वारे ॻाल्हि कई या डैम्स जेके स्मॉल डैम ऑर्गेनाइज़ेशन उहा मूं ई ठाही बाद में जेके डैम्स ठहिया आहिनि इवन तव्हांजो ही जेको नए बारान ते जेको डैम ठहियो मूं ई ठारायो या डैम जो जेको स्मॉल डैम ऑर्गेनाइज़ेशन ई मूं ठाराई मूं इहे ॾिठा पंजाब में बलूचिस्तान ॿियनि सिंध में हुयो ई कोन पहिरियों दफ़ो मूंखे यादि आहे ऐं आयसि पे सखर खां दादू खां किथां हेलीकॉप्टर ते घणो हेलीकॉप्टर ते ट्रैवलिंग थींदी जहाज़ त हिते पाण वटि रनवे ई थोरा आहिनि त उन में मूं हुन पायलट खे चयो मूंखे ज़हन में हो पायलट खे मूं चयो त नए बारान 2 लख क्यूसेक पाणी क्रॉस कंदो हिन मां नए बारान मां वही वञी समुंड में पवंदो दरिया हिन जो जबलनि जो पाणी बलूचिस्तान खां वठी यको सो मूं हुनखे चयो मूं चयो यार नए बारान छो हुननि वटि त नक्शे ते हूंदी आहे हर शइ ज़मीन जी नए बारान जहाँ से निकल रही है मुझे ज़रा दिखाओ पहाड़ों से कहाँ निकल त हुन मूंखे चयो सर क्यों मूं चयो यार डैम बनाना है त हू पंजाब जो तो हुन मूंखे चयो सर यहाँ तो बारिश ही नहीं होती तो डैम कौन सा बनेगा मूं चयो यार जो भी होती है मूंखे त एतिरी ख़बर हुई त नए बारान में 2 लख क्यूसेक पाणी गुज़रे थो जॾहिं बारिशूं सावणी वारियूं पवनि थियूं त मूं चयो मुझे दिखा दो बाक़ी कामयाब होगा नहीं होगा अलग बात बना देंगे फिर देखेंगे त उन जॾहिं अची मूंखे ॾेखारियो त मूंखे त सम्झ में आई ॻाल्हि त भाई हेतिरे नंढड़े सुराख जबल जे मां या को पाणी पियो निकिरे 2 लख क्यूसेक त हिनखे त रोके सघिजे थो ऐं डैम ठाहे सघिजे थो मूं ऑडर ॾिनो ऐं इवन नगर पार्क जा डैमूं ठाराया ठटे जा डैमूं ठाराया ऑडर मूं ॾिनो हाणे त कंटिन्यू कनि था बोर्ड हिन ते ॿिया ॿियनि जा लॻल आहिनि हिन ते त डैमनि जो कमु जेको थियो हुयो मूं करायो इहो आरो जो कमु असां स्टार्ट करायो नहरुनि खे पकियुनि कराइण जो कमु असांजे वाटर कोर्सिस खे असां स्टार्ट करायो हाणे हले थो पियो माण्हुनि खे हुनजो फ़ाइदो पहुतो आहे त कमु त अञा बि मुंहिंजो ख़्यालु हुयो त नंढा शहर जेके आहिनि सिंध जा उन्हनि जी डेवलपमेंट कजे उन्हनि जी का प्लैनिंग कजे उन्हनि जो रस्ता रोड गलियूं पकियूं कजनि उन्हनि जा नक्शा ठाहिजनि हींअर ॾिसो न लाश खणी को शहरनि मां निकिरी नथो सघे एतिरा सोढ़ियूं गलियूं ऐं सोढ़ा रस्ता आहिनि उनखे बहितर करे सघिजे थो न जेकॾहिं दुबई करे सघे थी पंहिंजे शहर खे या उते पुराणो जेको शहर दुबई बर दुबई चवंदा आहिनि अलाए छा उहो त पुराणे पंहिंजे शहरनि मां करो उनखे उन्हनि प्लैनिंग करे उनखे बहितर करे उनखे ठाहे उन्हनि ठीकु करे छॾियो आहे। सही। अच्छा ओवरऑल सिंध जी ॻाल्हि कंदासीं सिंध में अमन अमान जी जेका सूरत हाल आहे उनखे कीअं था ॾिसो?
माना हाणे जी सूरत हाल सिंध में हमेशह ख़राबु थींदी रही आहे। मूंखे यादि आहे ज़ियाउल-हक़ जी गवर्नमेंट आउं जॾहिं चेयरमैन हुयुसि उन ज़माने में अमन अमान जी हालत ख़राबु हुई, दादू में ख़ासि तौर ते। कल्ह टियों ॾींहुं में कंहिं दादू वारे खे मूं चयो पिए मुंहिंजो दादू तव्हांजो पुराणो मशहूरु आहे, हाणे दादू उन खां वधीक बहितरु आहे, पुराणे ज़माने खां काफ़ी बहितरु आहे। त उन ज़माने में अली मोहम्मद शेख साहिबु हुयो जेको कमिशनर हैदराबाद जो, उन वक़्तु डिवीज़न हैदराबाद हुई, मीरपुर ऐं इहे डिवीज़न हुयूं ई कोन। सो हैदराबाद डिवीज़न जो कमिशनर हुयो। त उन ऐं IG आयल हुआ DIG, उन ब्रीफिंग में उन इहो पियो चयो त दादू मां जेको आहे सो सिकंदर आज़म बि जॾहिं गुज़रियो त उन वक़्तु बि उनखे उते दादू में लुटियो वियो हो। सो माना हुन जस्टिफाइड बि कई हिकिड़ो ब्यूरोक्रेट जी हैसियत में त पुराणो अमन अमान ख़राबु आहे तंहिं करे इहो भले हुजे, पर ईअं न आहे। अमन अमान ठीकु थियणु खपे। उन ज़माने में बि ख़राबु हो, हाणे बि ख़राबु आहे। हाणे त ख़ासि तव्हांजो कचो जेको आहे परसिंध वारो आहे उन तमामु घणो ख़राबु आहे। हाणे ॾिसो न हिकिड़ी छोकिरी आऊं त हमेशह ॾिसंदो आहियां हिन ते सोशल मीडिया ते, हिकिड़ी नंढड़ी छोकिरी वाणियुनि जी अगवा थी, नालो मूंखे प्रिया कुमारी। केतिरो अरसो थियो आहे, रड़ियूं कूकूं, बाबा हिनखे इन्वेस्टिगेट कयो। मूं त ॿुधो आहे कंहिं वॾेरे खयो आहे, शाह साहिब खईं आहे छोकिरी, अलाए सच आहे कूड़ आहे, उन ते कूड़ो इल्ज़ाम आहे, उनखे इन्वेस्टिगेट कयो। जेकॾहिं न आहे त उनखे आवाम ताईं ॿुधायो न तव्हां छा सच आहे छा कूड़ आहे। तव्हांखे सुठा ऑफिसर तव्हां उनखे ऑफिसर आहिनि, इन्वेस्टिगेशन कनि था, पोइ अलाए उन्हनि जी का निकिरे नथी। हींअर मूं पढ़ियो पियो त साईं वॾी इन्वेस्टिगेशन भई थी आहे त उनखे ओपन छो नथा कयो? कयो न त बाबा, माण्हू उनजा माइट कूड़ पिया ॻाल्हाइनि, इन जे पोयां को साज़िश आहे, को ग्रुपिंग आहे, की छा आहे? मुंहिंजे ख़्याल में उहे इल्ज़ाम हणनि पिया ई जेके शाह साहिबु आहे, हिकिड़ो ज़ाहिद शाह साहिबु ऐं इन्हनि ते अलाए कंहिं ते ई जेके नसर शाह जा आहिनि, माइट पर आहिनि शायदि ख़िलाफ़ या जेके बि ॻाल्हियूं आहिनि। तव्हां बिल्कुलु इहा ॻाल्हि ॾाढी सुठी कई, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त एतिरे टाइम खां प्रिया कुमारी गुम आहे ऐं प्रिया कुमारी जे हवाले सां ख़ासि प्रोग्राम बि असां कंडक्ट कया आहिनि। प्रिया कुमारी जो आवाज़ु, हुनजी फैमिली जो आवाज़ु, हुनजी माउ जो आवाज़ु असां बणिजा आहियूं ऐं असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे चाहींदासीं त प्रिया कुमारी पंहिंजी माउ सां मिले, पंहिंजे घर में अचे। इहो हिकिड़ो तमामु घणो हिकिड़ो इहो साइड तमामु घणो ॾुखोईंदड़ आहे, मुंहिंजे लाइ त तमामु घणो ॾुखोईंदड़ आहे। कई प्रिया कुमारियूं हूंदियूं रुगीड़ी की, नो डाउट। अच्छा सर, विच में हिकिड़ी ॻाल्हि कई हुयमि त दुनिया जा जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उन्हनि जो 3 बेसिक मेन पॉइंट्स हूंदियूं आहिनि, ट्रांसपोर्ट, एजुकेशन ऐं हेल्थ जा डिपार्टमेंट्स उन्हनि जा तमामु बहितरीनु अंदाज़ में कमु करे रहिया हूंदा आहिनि। थर जी तालीम ते अव्हां ॻाल्हायो ऐं नो डाउट ओवरऑल जेको आहे सो वरी ॻाल्हाइणु चाहींदासीं सिंध जी तालीम ते। सिंध जी तालीम खे कीअं ॾिठो आहे? सिंध जी तालीम अॼु ॾींहं ताईं कीअं आहे, कीअं बहितरु हुजणु खपे? ॾिसो, आउं सम्झां थो जेको मुंहिंजी नॉलेज आहे उन वक़्त जी वॾे में वॾो बजट एजुकेशन डिपार्टमेंट ते रखियलु आहे। उनजे बावजूदि एजुकेशन डिपार्टमेंट, छो हिन में करप्शन ॾाढी थी थिए। कंहिं ज़माने में अञा बि हले थो अलाए न, इहो एजुकेशन डिपार्टमेंट चवंदी हुई त ॿारनि खे असां इहो गेह ऐं इहे फूड ऐं इन जा आइटम असां उन्हनि जे माइटनि खे पहुचायूं था, जीअं ॿारनि खे खाराइनि, ॿार सिहतमंद। जो को करप्शन थी वेंदी पहुचंदा ई कोन हुआ, इहो विच में ऑफिसर खाई वेंदा। त करप्शन जेको मेन तव्हांखे जी मूं ॻाल्हि चई, वधि में वधि करप्शन बि उते सेक्रेटरेट, सिंध सेक्रेटरेट में घणी थी थिए, पोइ वरी हेठि थी थिए। हाणे हिन जा जेके ऑफिसर आहिनि पंहिंजे जा एजुकेशन जा, उहे सभु करप्ट आहिनि। उन्हनि जो सभु इहे मास्तर उन्हनि खे मंथलियूं पहुचाईंदा आहिनि। इहो जेको वीज़ा सिस्टम पुलिस में आयो, साॻियो सिस्टम हाणे एजुकेशन डिपार्टमेंट में थी वियो आहे। मास्तर ड्यूटियुनि ते वञनि कोन था, उन्हनि जे बजाए पघारूं एॾियूं वधायूं वयूं आहिनि, जेको रड़ियूं करे ऐं पघारूं वधाइनि, एॾियूं पघारूं 2-2, 3-3 लख रुपया मास्तर जी पघार आहे। मास्तर नौकिरी सर, हिन ते वधीक ॻाल्हाईंदासीं त बिल्कुलु ॻाल्हाए सघिजे थो, पर हिकिड़ो मिंट ॿुधी त उहे छा था कनि, जो तव्हां वटि बि मास्तर खे नौकिरी में त कोन्हे, ॿियनि हुन चैनलनि में त आहिनि, पर उहे पोइ छा था कनि, जो या तव्हां पाण त न आहियो टीचर? न, मां न आहियां, मां आज़ादु वेठी आहियां। हा, माज़रत सां, पर ॻाल्हि हक़ीक़त जेका आहे उहा चइबी। उहे छा था कनि, उहो पघार 2 लख रुपया जेकॾहिं मिले थो न, 1 लख रुपया पाण थो रखे, 1 लख रुपये ते वरी ॿियो माण्हू अपॉइंट करे, उहो थो ड्यूटी करे, ड्यूटी कोन था कनि। हाणे ड्यूटी न कंदा त ईअं हलंदो, रोल डिपार्टमेंट त ईअं हलंदो न। वधि में वधि बजट एजुकेशन जो आहे, उनजे बावजूदि त कोन्हे तालीम। या त वरी प्राइवेट वारनि खे इजाज़त ॾियनि, गवर्नमेंट उनखे सब्सिडाइज़ करे एजुकेशन डिपार्टमेंट ई ख़तमु कनि प्राइवेट, पर उन में बि वरी करप्शन थी वेंदी। करप्शन ई मेन प्रॉब्लम आहे। उन में करप्शन इहा थींदी, जंहिंजा स्कूल हूंदा प्राइवेट, उहे वरी उन जेको उनजो इंचार्ज हूंदो तंहिंखे पैसा ॾेई। सर, तव्हां रियलिटीज़ ते त ॻाल्हायो पिया, एजुकेशन मिनिस्टर जे ओवरऑल जेको आहे हुनजे रोल खे कीअं था ॾिसो?
केरु एजुकेशन मिनिस्टर मूंखे इहा ख़बर असीं त अॼुकल्ह सरदार अली शाह साहब जे लाइ छा चवणु चाहींदा? उहो हाणे मुंहिंजे इलाइक़े जो आहे, हुनजो हाणे तव्हां ई ॿुधायो। उहा आहे मीडिया जो मुराद अली शाह जे लाइ त कोन ॻाल्हायव, पर सरदार अली शाह जे लाइ पर्सनल नथो ॻाल्हाइण फ़र्क़ु पवंदो कोन, न अवाम में फ़र्क़ु थो पवे, को वोटनि ते फ़र्क़ु बि कोन थो पवे, माण्हू बि अलाए ॾियनि था वोट या फॉर्म 47 जे थ्रू इलेक्ट थी था अचनि, पैसा ॾेई रियलिटीज़ खे त सर तव्हां सभु सुठे अंदाज़ में ॼाणूं था, पर ख़ैर एजुकेशन ते जेतिरो कमु थियणु खपे, जेतिरो राइट आहे असांजे माण्हू जो ओतिरो थियणु खपे। सरदार शाह साहब इहो मीडिया जो माण्हू हो, कावश अख़बार ऐं इन जे थ्रू इन में लिखंदो राइटअप वग़ैरह, ऐं इहो इन जे थ्रू उन ज़माने में त वॾो ग़रीबनि जो हमदर्द इहो आउं बि सुञाणा, असांजे ॻोठ जो आहे, तो हाणे हींअर एजुकेशन मिनिस्टर थियो आहे। हाणे त तव्हां ई जे बारे में जेको आम माण्हू आहे राय ॾियो न, त सरदार शाह साहब कीअं आहे। त असां त पॉलिटिकल अपोनेंट आहियूं, मूं त उन सीट तां इलेक्शन लड़ी आहे, असीं हिक ॿिए जो मुक़ाबिलो बि कंदा रहिया आहियूं, दोस्ती बि रही आहे मुंहिंजी ऐं सरदार शाह जी, घणी त न पर थोरी। अली मदान शाह जो असां त सर हर ॾींहुं ॻाल्हायूं था, असां त चाहींदा आहियूं जेके हा त बसि हाणे तव्हां ॻाल्हायो, असीं ॻाल्हाईंदासूं उनखे वरी पॉलिटिकल इशू बनाईंदा, ऐं हू चवंदा त असीं मुखालिफ़ आहियूं तंहिं करे। ख़ैर जनरली तालीम जे हवाले सां ॻाल्हाए सघे थो सर, तालीम हक़ आहे, तालीम हर माण्हू जो हक़ आहे, बचे बचे जो हक़ आहे, तरक़ी असांजी जेका आहे उहा तालीम जे थ्रू ई थी सघे थी, मुल्क तालीम जे ज़रिए ई तरक़ी कंदा आहिनि। माण्हू नहरुनि निकिरण जे इशू ते रोड बंदि करे वेही था रहनि ऐं उन्हनि पंहिंजो मसइलो हल करायो, जे अवाम हिन मुल्क में हाणे जे ख़ासि तौर सिंध में अवाम न निकिरंदी त असीं मसइले जो हल न निकिरंदो। हाणे माण्हू ई पंहिंजा मसइला हल कराइनि, बाक़ी हाणे ॿी का कुवत बची कोन्हे, पॉलिटिकल पार्टियूं बचियूं कोन्हे, हिते सभु माफ़िया जे वर चढ़ी वियो आहे किसो, साण हुन में केरु कंहिंजो ॻाल्हाइण सां कोई फ़र्क़ु नथो पवे। सही, ठीकु आहे, ओके फाइन। अरबाब गुलाम रहीम साहब जिन खे जेकॾहिं ॿीहर चार्ज मिले त तव्हां कहिड़ा कम करणु चाहींदव? टॉप प्रायोरिटी ते जेके कम बेसिक मूं तव्हांखे ॻाल्हि चई आहे त करप्शन, पहिरीं त करप्शन खे जेसीं मुंझो न ईंदो त असीं पुलिस एक दिन का सीएम उहा वारी ॻाल्हि बिल्कुलु, ऐं मूं हलायो बि ईअं आहे, एक दिन का सीएम, ऐं मूं पंहिंजे ज़हन में बि इहो रखियो, ऐं चवंदो बि हुउसि त बाबा आउं चीफ मिनिस्टर थी वियो आहियां, मूंखे इन ॻाल्हि ते सदरुद्दीन शाह साहिबु उन ज़माने में हो कोalition में गॾु आहे, तव्हां मूंखे हिकिड़ो ॾींहुं ऑफिस में अची चई यार तूं असांजे मैंडेट जी जेका आहे बेइज़ती थो करीं, जेको चवंदो आहीं त भले ठीकु आहे हिकिड़ो दफ़ो चीफ मिनिस्टर थी वियो आहियां, हाणे जेकॾहिं आउं लही वियुसि त बि ख़ैरु आहे, त असांजी मैंडेट जी बेइज़ती थो करे, पर आई मीन इट, त भई जेकॾहिं हलाए त माण्हू सही तरह सां हलाए, न त घर वञी वेह। सही, बिल्कुलु सही, बिल्कुलु ठीकु। मुंहिंजो त इहो आहे कॉन्सेप्ट। वेल सर, थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। अॼु जे ॾींहं ते तव्हां असांखे टाइम ॾिनो, ही मंच, ही प्रोग्राम, ही स्क्रीन अव्हांखे कीअं लॻी, मां इहे कॉमेंट्स त वठी सघां थी, ऐं तव्हां यकीनन ॾींदव बि। न, तव्हांजो जेको चैनल आहे उहो इंडिपेंडेंट आहे, ऐं मोराई साहब पाण वेहंदो आहे, मोराई साहब सां असांजी पुराणी नियाज़मंदी आहे, जॾहिं इन रोड्स डिपार्टमेंट में इंजीनियर हो मीरपुर ख़ासि खां, तॾहिं आउं चेयरमैन हुउसि, असांजी दोस्ती आहे, अञा बि हाणे हिते आउं मुनासिबु हुयो अलाए ॿुधाइण लाइ न, पर मोराई हा हा, त अॼु उनजे थ्रू कोन आहियां, उहो कावड़बो मूंसां त थो मूंखे चवंदो आउं तोखे चवंदो रहंदो आहियां, तूं वेंदो कोन्हे, अॼु तूं किथां वञी निकितो। तव्हां चयो न त मुंहिंजा सरप्राइज़िंग विज़िट्स हूंदा आहिनि, त ही बि मोराई साहब कल्ह मुंहिंजी ॻाल्हि थी, असांजो पाण में रखियल हो प्रोग्राम, वरी मोराई साहब वियो हलियो कंहिं दावत ते, अॼु बि शायदि मुलाक़ात थिए, चवंदो त मुंहिंजे चैनल ते बिना पुछण जो हलियो वञी, तो ईअं थियो आहे त मोराई साहब जेको प्रोग्राम कंदो आहे, मोराई साहब बिल्कुलु न्यूट्रल ऐं सुठी ॻाल्हि कंदो आहे सिंध जे हवाले सां, छो जो मोराई साहब ऑफिसर बि रहियो आहे, पर हिकिड़ो स्टूडेंट लीडर बि रहियो आहे, तंहिं करे हुन में उहे जेके जरासी में लीडर वारियूं मां हिते चैनल ते वेठी हिन जे लाइ कोन थी चवां, अगरि मां कंहिं ॿिए हंधि बि मौजूदु हुजां त इहा ॻाल्हि मां ज़रूरु कयां हा। अच्छा सर, लास्ट में कोई बि महिमान असां वटि ईंदो आहे, असां सुबुह मेहरान प्रोग्राम जे लाइ कमेंट्स वठंदा आहियूं, सुबुह मेहरान प्रोग्राम अव्हांजी नज़र में कीअं रहियो? अॼु त तव्हां सुबुह प्रोग्राम कोन रखियो, शाम प्रोग्राम रखी मूं त जेके ॿिया प्रोग्राम ॾिठा आहिनि सुबुह वारा, उन में त म्यूज़िक कंहिं फलाणो आहे, ईअं रंग कलर फलाणा कपिड़ा, इन क़िस्म जा औरतुनि जा प्रोग्राम थींदा आहिनि, हिन में तव्हां चाहींदा आहियूं त कम जी ॻाल्हि हुजे, तव्हांखे प्रोग्राम खे त तव्हां माशाल्लाह
नॉर्मल खां बि मथे खणी आयो वेल वेल थैंक यू सो मच जेतिरो तव्हांजा माण्हुनि जो ख़ूबसूरत लफ़्ज़ रिस्पॉन्स आहिनि टेलीफोन कॉलूं पियूं अचनि अॻे ईंदियूं न अलाए कोन ईंदियूं अॼु त घणियूं पियूं अचनि तव्हांखे न कॉल्स त तव्हां वेठा आहियो त काफ़ी सारियूं अचनि पियूं हूअं बि कॉल्स त ख़ैर ईंदियूं आहिनि आई एम वेरी मच थैंकफुल टू ऑल ऑफ यू तव्हां जेको आहे सो सुठा हिकिड़ा कॉमेंट्स ॾींदा आहियो साथ सुठो निभाईंदा आहियो लास्ट में वक़्त जूं घड़ियूं बिल्कुलु इजाज़त कोन थियूं ॾियनि छा मैसेज ॾींदव छा मैसेज हूंदो तव्हांजो मैसेज मुंहिंजो इहो हूंदो त सिंध जो अवाम जेकॾहिं जमहूरियत जो क़ाइल आहे त पोइ वोट जो पंहिंजो इस्तेमालु हाणे ग़रीब माण्हू वोट त सही इस्तेमालु कनि था पर उहो दॿनि मां सही निकिरनि कोन था 47 फॉर्म 47 जो जेको प्रॉब्लम बीमारी या जेका उहो ऑल ओवर पाकिस्तान आहे उनजो इशू आहे उहो बि आहे गवर्नेंस जा इशू आहिनि माण्हुनि जे मसइलनि जे हल लाइ पोइ माण्हू त तंग आयदि जंग आयदि पोइ ॿाहिरि निकिरनि पंहिंजा मसइला हल कराइनि असां पंहिंजा हथ मथे था कयूं अवाम ॼाणे त इहे ॼाणनि तव्हांजी महिरबानी आहे कोन तव्हांजी प्रेज़ेंस यकीनन असांजे प्रोग्राम जे लाइ तमामु वैल्यूएबल रही सुठो हिकिड़ो मैसेज तव्हांजो असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में असांजे व्यूवर्स ताईं पहुतो नाज़रीन मूंखे ॾींदो इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो मुंहिंजे आयल मौज़ूज़ महिमान खे इजाज़त ॾींदो पंहिंजी दुआनि में रखंदो यादि अल्लाह निगहबान